पखियाड़ा चंद्र न जो Assalamu alaikum everyone, this is your host and host Mazhar Sitar and welcome to 7 to 9 with Mazhar Sitar में welcome चाहूँ तो भली का चाहूँ तो उम्मीद है बिल्कुल ठीक हूँदा खुश हूँदा मज़े हूँदा फर्स्ट क्लास हूँदा आऊँ हमेशा चाहींदो आहियां जिते बि खुश हुजो आबाद हुजो हर छंछर ते शाम जो 7 खां 9 लॻे ताईं तव्हां हूंदा मूंसां गॾु छंछर ऐं आचर ते ऐं कोशिशि कंदा आहियूं को सेलिब्रिटी हुजे को गेस्ट हुजंदा कचहरी कंदा आहियूं हाल वाल कंदा आहियूं जेके तव्हां बि असांजे प्रोग्राम में जॉइन करणु चाहियो था जॉइन करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिलु थियणु चाहियो था शामिलु थी सघो था तो जल्दी जल्दी कॉल कयो असांजे प्रोग्राम में शामिलु नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था ऐं जेको आहे असांजे खोड़ सारा मैसेजिस बि अचनि था सो जल्दी जल्दी कॉल कयो असांजे प्रोग्राम शामिलु थियो नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था सो वेल जल्दी जल्दी कॉल कयो असांजे प्रोग्राम में शामिलु थियो सो अॼु थोड़ा खोड़ सारा मैसेजिस बि आहिनि उहो फीड वापसि ॾियणो आहे कॾहिं इमरजेंसी मैसेज बॉसिस जा मैसेज हूंदा यू हैव टू रिप्लाई सो इन जे करे सो वेल यू कैन कॉल नंबर आहे 02135388202 ते कॉल कयो ऐं कोशिशि कंदासीं कुझु गेस्ट लाइनअप हुया असांजा ऐं कुझु शयूं जेको आहे लाइनअप हूंदियूं आहिनि कुझु कमु कंदा बि सम टाइम इट हैपेंस के कमु न थींदा आहिनि खोड़ सारा कम न थींदा आहिनि कल्ह शूट ई थोरो कैंसिल थी वियो प्रॉब्लम जे करे बट खोड़ सारी ट्रांसमिशन अचे थी वीडियोज़ अचनि था म्यूज़िक वीडियोज़ नवां ठाहिनि पिया ऐं उहे अॼु ॻाल्हि शकील बि आयल आहे हिते कराची शकील कहिड़े साल में तूं कमु कयो आहे कंटिन्यूअस मॉडल आहे मॉडल होस्ट ऐं जेको आहे तमामु सुठा सुठा गाना शकील कया आहिनि अच्छा अच्छा वेल सो वेल खोड़ सारा मेमोरीज़ आहिनि शकील सां बि खोड़ सारा हैदराबाद शूट कंदा हुआसीं त ॾाढो मज़ो ईंदो So well, you can call us number 02135388202 देखो आवाज़ साड़ भाई नथो अचे वञे ऑडियो जो थोरो अचे चंड न कंहिंजो यार बैठो सोचा कंधियते बैठो सोचा कोई सुधना सा चंड न कंहिंजो यार पकीड़ा सो तमामु बहितरीन ऐं तमामु लास्ट वीक ॾाढो मज़ो आयो असां ॾाढो वॾनि वॾनि आर्टिस्टनि सां कचहरी कई तव्हां कचहरी कराईसीं आई होप सो की तव्हां ज़िंदगीअ में कुझु न कुझु ज़रूरु लर्न कयो हूंदो ज़रूरु हुन जे एक्सपीरियंस मां हुन जी सक्सेसफुल हिस्ट्रीज़ मां ज़रूरु कुझु न कुझु ज़रूरु सिखियो हूंदो ऐं जेको आहे न ऐं आउं खोड़ सारियूं शयूं ज़िंदगीअ में सिखी विया आहियूं हिन वक़्तु ताईं ऐं हिकिड़ो ॾाढो ज़िंदगी सां शिकवा रहंदो आहे जेसीं ताईं ज़िंदगी सम्झूं था न अलाए केतिरो टाइम थी थो अलाए केतिरी उमिरि थी वञे केतिरियूं शयूं थी सम्झनि त ज़िंदगी सम्झण में इलाही टाइम थो लॻी वञे लाइफ ॾाढी ख़ूबसूरत आहे ऐं हमेशह ख़ूबसूरत रहो मज़ेदार रहो माण्हुनि सां प्यारु कयो माण्हुनि जी मदद कयो ऐं रस्ता ठाहियो आसानी कयो सनाई कयो सवलाई कयो भले तव्हांखे जेको आहे न थोरो तकलीफ़ ईंदी पर सेटिस्फेक्शन ज़रूरु मिलंदी तव्हां ठीकु आहे मां कुझु न कुझु ज़रूरु कयो आहे जेको आहे ज़िंदगी में सो ईअं ई कंदा रहो सो वेल यू कैन कॉल अस नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असां कॉल वठंदा साढ़े बजे कॉल कंदा कॉल ॾियो असांजे प्रोग्राम में ऐं दोस्तनि सां कचहरी कंदासीं हाल वाल कंदासीं ऐं सभिनी खे रिक्वेस्ट कंदमि त कॉल कयो ऐं कोशिशि कंदासीं को गेस्ट असांजो लाइनअप थियो त गेस्ट खे बि पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु घुराईंदासीं ऐं सुठा सुठा वीडियोज़ बि पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु प्ले कंदासीं छाकाणि त तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम थोरो लेट ईंदा आहियूं करे ऐं इतवार कयो त गेस्ट अॼुकल्ह सभु बिज़ी लॻा पिया आहिनि जेको आहे कंहिं वटि को टाइम ई न आहे एवरी वन इज़ बिज़ी सो ॾाढो ॾुखियो थो लॻे त एवरी डे एवरी वीक ते ॿ गेस्ट लाइनअप करणु ऐं बराबरि तव्हां ॿिया कम था हलनि ॿियूं शयूं थियूं हलनि सो सम टाइम कॾहिं ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे बट नो वरीज़ सो ज़िंदगीअ में न तव्हांखे खोड़ सारा अहिड़ा मौक़ा मिलंदा आहिनि मामलात ईंदा आहिनि अहिड़े स्टेजिस ईंदियूं आहिनि जिते तव्हांखे किन किन माण्हुनि जी ज़रूरत पवंदी आहे जीअं मां उन गज़ल सिद्दीकी साहिबा आयल हुई उनजी लाइफ मां न कुझु हिकिड़ी शइ ज़रूरु सिखी त जेतिरो वॾो माण्हू आहे ओतिरो डाउन टू अर्थ आहे एतिरी हुन में न्याज़ निबड़त आहे बिल्कुलु कैजुअल नॉर्मल रिलैक्स को एटीट्यूड प्रॉब्लम न आहे को ईगो प्रॉब्लम न आहे एॾा मतिलबु सुठा पॉज़िटिव रेस्पॉन्स ऐं पॉज़िटिव वाइब ॾियणु इहा हिकु सिखण जी ॻाल्हि आहे तव्हां जेतिरा वधंदा था वञो जेतिरा न्याज़ निबड़त हूंदी इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे माण्हुनि सां प्यारु कयो यार माण्हुनि सां प्यार जो बुखियो आहे इज़त जो बुखियो आहे ठीकु आहे ज़िंदगीअ में खोड़ सारी शयूं मटीरियल ईंदियूं आहिनि वेंदियूं आहिनि अलाए छा न आयो छा न हलियो वियो त ज़िंदगीअ में खोड़ सारा तजुर्बा बि आहिनि ऐं जेको आहे खोड़ सारा रिलेशन्स ठाहियो लाइफ में अलाए केतिरा लाइफ में तव्हां सां माण्हू मिलिया हूंदा जेकॾहिं तव्हांखे
कोई ॿिनि सुठनि लफ़्ज़नि में यादि कनि त दैट इज़ योर अचीवमेंट, ॾाढी इहा अचीवमेंट आहे लाइफ जी, ज़िंदगीअ जी ॾाढी हिकिड़ी हू आहे। बाक़ी त ज़िंदगी जो कारोबार कारोबार सभु कुझु सिस्टम हले थो ऐं हलंदो थो अचे ऐं इहो हलंदो रहंदो। सो जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं कोशिशि करे माण्हुनि सां प्यारु कयो, मोहबत कयो। ऐं अॼुकल्ह त इलाही माण्हुनि में टॉलरेंस घटिजी वई आहे। जिते किथे ॾिसूं था, न्यूज़ ॾिसूं, अख़बार पढ़ूं था त एॾा प्रॉब्लम, झेड़ा झटा मसला मामलात, रंजिशूं, फैमिली प्रॉब्लम्स, क्राइसिस जिते किथे आहिनि। इन्हनि शयुनि खे थोरो टॉलरेट कयो, थोरो मोहबत ऐं प्यार सां रहो, ॾाढी सुठी शइ आहे। प्यार ऐं मोहबत सां ज़िंदगी गुज़ारणु ऐं कंहिंसां प्यारु करणु, कंहिंजी स्ट्रगल करणु त हिकिड़ी कॉल आहे। सो हेलो सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर गुलाम किथां था ॻाल्हायो दादा? सर मां नारकाणे में ॻाल्हायां पियो सर। अच्छा साईं, कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? दुआ कयो अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो साईं ठीकु आहे साईं? सभु ख़ैरु लॻो पियो। तव्हांजो हाल छा ख़बर चारा, छा हाल वाला? सर तव्हांजी दुआ आहे मालिक साईं करमनि साईं। ठीकु अल्लाह आहे, से तव्हां तव्हांखे हमेशा ख़ुशि रखे, कामयाब हुजो, जिते हुजो आबाद हुजो। छा चवणु चाहींदो सर? सर चवण इहो चाहियां गानो ॿुधणु चाहींदा हिकिड़ो न। कहिड़ो? सर शहरा अली ये जो कोई भी मतलब गानो। चलो ठीकु आहे, कोशिशि कयूं था सर, गानो प्ले कयूं था। थैंक यू, वॾी 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 महिरबानी। थैंक यू सो वेरी मच दादा, थैंक यू सो वेरी मच, थैंक यू सो मच एवरीवन। असांखे कॉल कयो, असांजे प्रोग्राम शामिल थींदो। सो नाइस ऑफ यू, सो काइंड ऑफ यू। डू कॉल अस, नंबर आहे 0213538822 ते कॉल कयो ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थींदो। अॼु कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं। अॼु असां हिकिड़ो गेस्ट बि शामिल हूंदो पंहिंजे प्रोग्राम में। तमामु हिकिड़ो इवन न मूं में हिकिड़ो प्रॉब्लम आहे ॾाढो, जेको मूंखे हाणे ख़बर पई वई। त मां ॾाढो जज़्बाती आहियां, ॾाढो एग्रेसिव आहियां, माण्हू सां तकिड़ो ॻाल्हाईंदो आहियां, तेज़ थी वेंदो आहे। इनफैक्ट मुंहिंजी नियतनि में कुझु न हूंदो आहे। त पीपल ऑलवेज़ मिसअंडरस्टैंड मी कि मज़हर में ॾाढो प्रॉब्लम हूंदो, मज़हर ॾाढी कावड़ील आहे, जल्दी शूट ते माना कावड़जी वेंदो आहे। ऐं एग्ज़ैक्टली इन जे करे त जॾहिं मां सीरियस हूंदो आहियां शयुनि में त पोइ रिज़ल्ट पोइ थो निकिरे लाइफ में। त इलाही शयुनि जी शायदि ख़बर बि न हूंदी आहे कॾहिं कॾहिं, बट पोइ बाद में रियलाइज़ थींदो आहे। बट रिलेशन्स ठाहींदो आहे, कोशिशि कंदो आहे मुंहिंजी एंड खां की हिन ज़िंदगीअ में कुझु न कुझु थिए। सो अॼु असां सां हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत मॉडल, तमामु सुठो होस्ट, तमामु सुठो दोस्त, तमामु सुठो इंसानु। इहा ई सुठी ॻाल्हि आहे। भले पर कुझु बि चए साम्हूं ज़िंदगी में न करे कुझु कोन्ह चयो, हमेशह मोहबत कई, प्यारु ॾिनो ऐं चवणु कयो, इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं जेको आहे न, किथे किथे असां बि ग़लति हूंदा आहियूं, किथे किथे मां बि ग़लति हूंदुसि, किथे किथे मतिलबु खोट सारी हूंदी आहे न जीअं। त माण्हू जिते बि हुजे, आबाद हुजे, ख़ुशि हुजे ऐं बेस्ट विशेस हुजनि लाइफ में। सो ॾाढी सुठी मेमोरीज़ हुयूं, उन्हनि खे बि जॉइन कराईंदासीं ऐं गानो बि प्ले कंदासीं, गाना बि प्ले कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। सो आउं सभिनी खे चवंदुमि त तव्हां जल्दी जल्दी कॉल कयो, नंबर आहे 0213538822 ते कॉल कयो। एन डी साहब बि आयल आहे, एन डी साहब कॾहिं कॾहिं कमु बि करे वठंदा आहियो। हा, चांहि बांहि पीअण खां अलावा सॼो ॾींहुं हेठि वेठा आहियो। सो पछाड़े जेको आहे आसाईं ऐं पिछाड़े कमु बि करेसीं, आप आसाईं सदाईं। सो वेल डू कॉल अस, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था। ऐं जेको आहे सुठा सुठा गाना प्ले कंदासीं, कचहरी बि कंदासीं, हलवाल बि कंदासीं, चांहि बि पीअंदासीं, कचहरी कंदासीं ऐं जेको आहे थोरी क्लास बि वठंदासीं। ऐं जेको उस्ताद ई हूंदो आहे, वन थिंग ऑलवेज कीप इन माइंड आहे, उस्ताद ई आहे। सो हिकिड़ी कॉल आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। जी तव्हां केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? आऊं कराचीअ मां थो ॻाल्हायां, गोल्डन टाउन खां। हुसैन अहमद छा नालो आहे? हुसैन अहमद छा साहब वेलकम चऊं था। वेल थैंक यू। छा चवणु चाहियां सर, कॉल कई आहे मां? मां हिकिड़ो नंढो मैसेज ॾियणु पियो चाहियां जी सिंधी भाइरनि भेनरुनि खे त असां पंहिंजी ज़बान जेकी आहे सिंधी, उहा थोरी विसारियूं पिया। हा बिल्कुलु सही पिया चओ। उहो इन ई करे जेके लफ़्ज़ बि असांजा जेके बि आहिनि उन्हनि खे बिगाड़े था छॾियूं। जीअं को बि मिसाल फॉर एग्ज़ाम्पल उहो बि माण्हू ॻाल्हाए थो त हिकु घंटो, हाणे असांजो हिकु घंटो न हूंदो, हिकु कलाकु हूंदो आहे। अहिड़ी तरीक़े काफ़ी लफ़्ज़ जेके आहिनि असांजा सिंधीअ जा लफ़्ज़ जेको आहे उहे ख़राबु थी चुका आहिनि। उन्हनि खे सिधे करण जे लाइ मां गुज़ारिश कंदुसि जेके बि असांजा दोस्त भाइर भेनरूं आहिनि उन्हनि लफ़्ज़नि खे सुठो ऐं तरीक़े सां पेश कनि। बिल्कुलु तरीक़े सां पेश कनि। जीअं तव्हां बि शुरू में फॉर एग्ज़ाम्पल चयो, तव्हां मिसाल चई सघो, मिसाल जे तौरु। सो हमेशह चैरिटी बिगिन्स फ्रॉम होम। सो चवंदा आहिनि न त कमु कर, तमामु सुठो मैसेज आहे, दिस इज़ अ वंडरफुल मैसेज। ऐं जेको असांखे फॉलो करणु घुरिजे, असांखे पंहिंजी सिंधी ते प्राउड कढणु घुरिजे, लैंग्वेज सुधारणु घुरिजे, कमु करणु घुरिजे। तमामु सुठो मैसेज आहे। थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस। थैंक यू सो मच, लख करो। वेल इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं तमामु सुठो मैसेज हो। पंहिंजी ॿोली सां प्यारु कयो, पंहिंजी ॿोली खे प्रॉपर तरीक़े सां ॻाल्हायो, ॿोली में बिगाड़ पैदा न कयो। ॻाल्हायो था त प्रॉपर ॻाल्हायो, माना ॻाल्हायो त सही तरीक़े सां ॻाल्हायो। ऐं असां जेकॾहिं कलाक में नथा ॻाल्हाए सघूं, 15 मिंट नथा ॻाल्हाए सघूं, त 15 मिंटनि में का न का
ॿियो को जुमिलो, ॿियो को लफ़्ज़ ॿी कंहिं ॿोलीअ जो खणी असीं ॻाल्हायूं था। हिकिड़ो ख़ूबसूरत गानो आहे, कहिड़ो आहे? प्यार जे निसाब में, ऐं मुंहिंजी डायरेक्शन में आहे। मूंखे यादि आहे, मुंहिंजो ॾाढो मेमोरेबल गानो आहे ऐं मां ॾाढो दिलि सां कयो हुयो। ऐं काश इहो गानो मां पाण कयां, सोचे सघां त मां कीअं कयां पियो, बट जंहिं कई त हुन सां ॾाढा दड़का खाधा, मुंहिंजा ॾाढा दड़का ॾींदो, आख़िर मूंखे बि ॾींदो हूंदो कुझु न कुझु, पर पुटु चवंदो हूंदो, पर मां ॾाढा दड़का ॾिना, पर गानो वाह जो थियो। सो हलूं था हिकिड़ी गाने तरफ़, काॾे न वञिजो, बी विद अस। वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक टू शो में तव्हां ख़ुशामद 7 to 9 में तव्हांखे वेलकम चऊं था, भली ॻाल्हि चऊं था। ऐं थैंक यू सो मच एवन जिन जिन कॉल्स कयूं। राइट नाउ वी हैव अ कॉल। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी लारेब, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो, ठीकु लॻा पिया आहियो? सभु ख़ैर, ऑल इज़ वेल। तव्हां किथां सखर खां कॉल कई आहे? जी जी हा जी लारेब, छा चवणु चाहिंदो, कॉल कई आहे तव्हां? माशाअल्लाह, तव्हां जो प्रोग्राम तमामु घणो सुठो ऐं तव्हां तमामु घणा टैलेंटेड। असांजी सॼी फैमिली तव्हांजो प्रोग्राम शौक़ सां ॾिसंदी आहे। थैंक यू सो मच, इहा तव्हां जूं महिरबानियूं आहिनि। छा कंदा आहियो तव्हां? मां स्टडी कंदी आहियां। छा स्टडी कंदा आहियो? मां सेकेंड ईयर में। अच्छा, वेरी गुड। माना मेडिकल में आहियो या इंजीनियरिंग आहियो? न मेडिकल में। माना तव्हांखे अॻिते छा थियणो आहे, छा प्लान कयो आहे? फ़िलहाल त कोई न आहे इरादो। हा हा, अॻिते स्टडी जो आहे। स्टडी प्लीज़ कजो, स्टडी ज़रूरु कंटिन्यू कजो। हा कंटिन्यू इंशाल्लाह। मुंहिंजे मामा बाबा जो बि ॾाढो शौक़ु आहे त मुंहिंजी धीउ पढ़े अञा अॻिते। इंशाल्लाह तव्हांखे पढ़ाइनि। ऐं तव्हांजी का फरमाइश आहे, को कुझु चवणु चाहींदो? शो में मां कॉल कई आहे। हा, तव्हांजो प्रोग्राम तमामु घणो सुठो आहे। फरमाइश त आहे। हा, कहिड़ी? पूरी कंदो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। तव्हां पंहिंजे आवाज़ में थोरी असांखे गानो ॿुधायो। सर मां त ॻाइणो आहे न, पर कोशिशि कयां थो, प्ले कयां थो। ठीकु आहे? अच्छा ठीकु आहे। ओके ओके ओके, थैंक यू सो मच। सो वेल गाइस, प्रोग्राम 7 to 9 अॼु कुझु तव्हांजूं न माना हर दौर जूं हिकिड़ियूं मेमोरीज़ आहिनि, कुझु गुड आहिनि, कुझु बैड मेमोरीज़ आहिनि, बट यू मीट सेवरल पीपल्स। खोड़ सारा माण्हू मिलंदा आहिनि लाइफ में, ऐं खोड़ सारा माण्हू जो करियर स्टार्ट कंदो आहे, ऐं तव्हांखे ॻाल्हियूं सिर्फ़ु यादि रहंदियूं जेके माण्हू तव्हां सां गॾु हुजनि। ऐं कुझु टैलेंट खे तव्हां प्रमोट कयो, कुझु उन्हनि खे टैलेंट खे छा एक्चुअली उहो लाइक़ माण्हू आहे जिन खे को अपॉर्चुनिटी कोन पियो मिले, उन सां गॾु कमु कजे, उन्हनि पाण खे प्रूव कयो, स्ट्रगल कई, महिनत कई। ऐं तमामु हिकिड़ो नौजवान तमामु सुठो छोकिरो आहे। स्टिल रिमेंबर, मूंखे यादि आहे त मां हिकिड़ो शो पियो कयां हिते ई, म्यूज़िक बीट हो या ॿियो कुझु शो पियो कयां हिते, त तॾहिं असां यूथ ते ॻाल्हायूं पिया, नौजवाननि ते ॻाल्हायूं पिया, त ही सेंड मी अ डायरेक्ट मैसेज ऑन फेसबुक। आई रिमेंबर, ऐं हीअ चयो त तव्हां वाक़ई यूथ खे प्रमोट कयो, नौजवान खे प्रमोट कयो था, चांस ॾियो था, त वाई नॉट। मां पाण कमु थो करणु चाहियां, मां कमु कया, हीअ शइ कमु कयो आहे, हीअ प्रॉब्लम फेस कया आहिनि, और वाई नॉट इंशाल्लाह गॾिजी कमु कंदा। देन वी स्टार्टेड वर्किंग टुगेदर। कुझु गाना वाना कयासीं गॾिजी करे, ऐं ही हेल्प अस, असांजी हेल्प कई हुन, असां हुनजी हेल्प कईसीं गॾिजी सॼी करे। ही स्टार्टेड हिज करियर, डिफरेंट गाना किया, नेशनल मीडिया किया। देन ही स्टार्टेड अ शो ऑन कशिश टीवी, कशिश हमारे शहर में। ऐं तमामु बहितरीनु इंसानु आहे, तमामु सुठो छोकिरो आहे, तमामु टैलेंटेड आहे, ऐं हिकिड़ो ज़िम्मेवार क़िस्म जो हिकिड़ो आहे, जंहिंखे अर्ली एज में बिज़नेस हिकिड़ो माइंड, ऐं हुन बिज़नेस खे डेवलप कयो, खोड़ सारा प्रॉब्लम फेस कया, पंहिंजो शौक़ खे बि गॾु रखियो, पंहिंजी फैमिली खे बि गॾु रखियो। ही हैज़ डन अ ग्रेट जॉब। सो असां सां गॾु आहे हूअं शकील अहमद शेख साहब, जिन जो तालुक़ु कंबट सां आहे। ही वॉज़ अ मॉडल, ही इज़ द एक्टर, ही इज़ अ होस्ट। सलाम शकील, कीअं आहियो? ठीकु आहे? तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो सर? वेलकम बैक। वेलकम था चऊं तव्हांखे, काफ़ी अर्से खां पोइ मुलाक़ात थी आहे। जी बिल्कुलु, थैंक यू सो मच। ऐं तव्हांजो असांखे इनवाइट कयो। यू वेलकम, यू डिज़र्व इट। इनफैक्ट तव्हां लकीली अची विया, असां चवंदा शकील खे ज़रूरु विहाईंदासीं। ऐं इनफैक्ट तव्हांजो को मूड बि न हुयो, तव्हां त पंहिंजे हिसाब सां आया, शकील आयो आहे, शकील खे छो न विहाइणु घुरिजे। जी सही था चओ। ॿियो छा हाल वाला, ख़ुशि आहियो? सर अलाह जो करम। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो सर? सभु खे लॻो। कीअं गुज़रियो ओवरऑल एॾो टाइम? वरी इलाही गैप, 2-3 साल गैप खां पोइ आया आहियो तव्हां? घणा साल गैप कयो? सर लास्ट गानो मां शमन जो कयो हुयो 2018 में। 2018 में? जी। कहिड़ो आख़िरी गानो कयो, कंहिंसां कयो? छोकिरी जो नालो त मूंखे यादि न। डायरेक्टर कयो? डायरेक्टर आउं ख़ुदि बि हुयमि, ऐं अमीर चांडो जेको DOP साहब आहे, हा हा, उन बि मुंहिंजो साथ ॾिनो हुयो। हा, असां ॿिन्हिनि माना गानो ठाहियो हुयोसीं। अच्छा, वेरी गुड। शमन साहब जो? जी। ओ सुहिणा ओ जानी गानो हुयो। ओ सुहिणा ओ जानी 2018 में। 2018 खां पोइ तव्हां को गानो न कयो? जी बिल्कुलु कोई बि न कयो। पोइ तव्हांजी ज़िम्मेवारी शायदि इन करे? सर असल में एक्चुअली हिकिड़ो बिज़नेस नयो स्टार्ट कयो हुयो, पोइ असल में पाण वेहण सां ई वधीक फ़ाइदो पवे थो, त मां चयो हे शौक़ु पंहिंजो कंटिन्यू कंदासीं। आफ्टर बिज़नेस सेट करे छॾियो। हा, त मेडिसन जो बिज़नेस हो, डिस्ट्रीब्यूशन जो हुयो, त उहो माशाल्लाह सां तमामु बहितरीनु हिन वक़्तु हुनजी वर्थ आहे ऐं हले थो पियो। ऐं तव्हांजो शो बि मुंहिंजे सां 2018 में बंदि थियो आहे, 19 में बंदि थियो आहे? सर उहो 19 में होस्टिंग जो शो था चओ न, कशिश हमारे शहर। जी, उहो 2019 जे नवंबर में बंदि थियो हुयो। तव्हां केतिरा शहर कवर कया हुया? सर
तक़रीबन सॼा सॼी सिंध कवर करे आयो? सॼी सिंध कई हुई बसि एक्सेप्ट रहीम यार ख़ान, अच्छा उहो पंजाब में पियो अचे। अच्छा ऐं तव्हां इस्लामाबाद बि शो कयो न कयो? इस्लामाबादी शो कया न? सर बिल्कुलु प्रोग्राम हुयो ठहे पोइ कुझु वरी अच्छा ओॾे शूट न थी रहियो? न थी सघियो कुझु। वेरी गुड। माना तव्हां इहो सॼो जिते किथे कशिश जमाए जी बिल्कुलु गोरख हुते वियासीं असां। बिल्कुलु उन राति जो 9 बजे मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां ड्राइव पाण करे वञा ऐं पहाड़ ते बिल्कुलु वियो मां पाण राति जो 9 बजे। त उते साम्हूं हिकिड़ो दुकानदार हो, मूंखे अञा यादि थो अचे, त उहो चए पियो शेख साहब तूं रिस्क थो खणे ऐं रिस्क खणे थो तूं जेको आहे न मोटंदे कान। मां चयोमांसि इनशाला मां मोटंदमि ऐं तोखां अची करे कोल्ड ड्रिंक वठंदुमि। त पोइ वरी मोटियासीं असां इन खैर सां। रिस्क हुयो थोरो ॾाढो, थोरी तकलीफ़ आई विच ते, बट माना ई प्रॉब्लम थींदो आहे। हा थोरी तकलीफ़ आई। नवां वियासीं असां, राति जो टाइम हुयो त हिकिड़ी जाइ ते गाॾी माना हीअं बीठी हुई न। ओ माय गॉड। अगरि रिवर्स कयां पियो न त जेको आहे हेठि बि वञे गाॾी, मथे करे न पियो सघां, विच ते गाॾी जेको आहे न फासी पई। पोइ असांजो डायरेक्टर हुयो उन्हनि ॾींहंनि में मुख़्तियार बोड़ो साहब, त उन कुझु हेल्प कई ऐं कुझु थोरो मां कंफ्यूज़ थी वियुमि न। पोइ मां उनखे चयो त तव्हां जेको आहे न सिर्फ़ु मूंखे लही करे ॾिसणु ॾियो गाॾी कहिड़ी पोज़ीशन में बीठी आहे। पोइ मुख़्तियार खे चयो तूं हैंड ब्रेक पकड़ ऐं जेको आहे न ब्रेक ते पैर ॾेई बीह रहो। त पोइ मां पोज़ीशन ॾिठी, देन असां निकिरी वियासीं अॻिते। पोइ गाॾी त पाण चाढ़े वियो? जी बिल्कुलु चाढ़े। अमेजिंग, वंडरफुल, अल्लाह ब्लेस यू डेफिनेट। अच्छा ओवरऑल वरी इहो होस्टिंग बि कई, ड्रामा बि कया, एक्टिंग बि कई, तव्हां कमर्शियल्स बि कया जिते किथे? जी बिल्कुलु। वधि में वधि कंफर्ट किथे आयो, केतिरो मज़ो आयो कंहिंमें वधि? सर KTN हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे, मां माना चवां थो असांजो सिंध में अहिड़ो कोई बि प्लेटफॉर्म न आहे। ऐं कोशिशि नया आर्टिस्ट, नवां छोकिरा KTN ई खणी ईंदो आहे। हिन वक़्तु जेको कुझु मां आहियां उहो KTN जे करे आहियां। पोइ जेको आहे जंहिंजो क्रेडिट वञे थो, तव्हां आहियो, काशिफ भाई आहियो, अमीर चांडियो आहे ऐं मुख़्तियार बोड़ो आहे, माना खोड़ सारा जेके हुया, जेके छॾे विया आहिनि, जेके आहिनि। इहा वॾी ॻाल्हि आहे। माना मां हिन शइ खे एप्रिशिएट कंदुमि त शकील माना कमु कंदो आहे, सुबुह सवेर उथी करे पंहिंजी जॉब्स जेको बिज़नेस आहे कमकार कंदो आहे, उन खां पोइ मां सोचंदो त टाइम कढे कंदो शो करणु, ऐं शो करणु हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे। जी बिल्कुलु। सभु शइ लाइन अप करणु, अॼु हिन शहर वञिणो आहे, टॉपिक डिस्कस करणु, सभु शइ करणु। तव्हां ऑलमोस्ट कोई मुंहिंजे हिसाब सां कोई मतिलबु माना तव्हां 2019 में शो बंदि स्टार्ट कॾहिं थियो? स्टार्ट थियो सर 2016 जे सेप्टेंबर ऐं अक्टूबर जे 16 में तव्हां स्टार्ट कयो आहे। ऐं तव्हां केतिरा शहर घुमिया हूंदा? सभु शहर घुमी? बिल्कुलु सभु A to Z, लाड़काना, फरीदाबाद, अमीर जे माना आख़िर हिन पासे ॾे लाड़काने जी आख़िरी कुंड संभालियो, हेॾो वरी जेको रहीम खार चयो आहे न छॾे ॾियो, हेॾो गोरख थी वियासीं, कराची सॼो कयोसीं, हैदराबाद कयोसीं, ठट्टो कयोसीं, सभु A to Z सभु तक़रीबन। अच्छा हाणे त माण्हू तव्हांखे सुञाणंदा हूंदा, खोड़ सारा माण्हू तव्हां मिलंदा हूंदा? जी बिल्कुलु सुञाणींदा आहिनि, अञा ताईं सुञाणींदा आहिनि। ऐं मूंखे इलाही खोड़ सारा इहो ई पुछा कंदा आहिनि, यार तूं कमु करणु छॾे वियो, तूं कमु करणु छॾे वियो, छो नथो अचे? मां चयो यार थोरो पंहिंजो बिज़ी शेड्यूल पियो हले, इनशाला ज़रूरु वापसी एंट्री हणंदा, अहिड़ी एंट्री हणंदा, धमाकेदार एंट्री हणंदा। वाह वाह, इंशाल्लाह तव्हां बिल्कुलु इंशाल्लाह अल्लाह कंदो धमाकेदार। टोटल ओवरऑल गाना घणा कया तव्हां? सर ओवरऑल स्टार्ट कयो 2012 में ऐं 13 में मां आई थिंक के पहिरियों गानो त कॾहिं कयो तव्हां? सर 2012 में मरहूम ताहिर अली आरई हुयो मुंहिंजो, उन खां पोइ वरी आबिद महर कयो हुयो, पोइ वरी कुझु ही त गानो मशहूरु थियो न जेको गाॾी रोक तूं ड्राइवर मूंखे सेवण। बिल्कुलु बिल्कुलु। उन ते यूट्यूब ते आई थिंक के माना एतिरनि ॾींहंनि में यूट्यूब जो कोई ज़मानो न हुयो, कंहिं रखियो हुयो, हाणे त उहो ख़तमु थी वियो आहे, उन लाइ कॉपीराइट्स जे करे उहो डिलीट थी वियो आहे, यूट्यूब वारनि डिलीट करे छॾियो। उन्हनि ॾींहंनि में हुयो कोई मुंहिंजे ख़्याल में 10 या 20K व्यूज़ हुया। अच्छा तंहिं त हाणे पोइ था कॉपीराइट करे वरिते, वॾो मशहूरु तंहिं वक़्त में यूट्यूब में माण्हुनि खे ख़बर बि न हूंदी त यूट्यूब आहे छा। हिन वक़्तु माशाल्लाह त असांजा यूथ वारा टैलेंटेड छोकिरा शॉर्ट स्टोरी वग़ैरह माना पंहिंजो पाण खे प्रमोट बि कनि था। वॾी इहा हक़ीक़त आहे। अच्छा इहो ॿुधायो त जेको आहे जीअं तव्हां आया आहियो, कमु कयो, तव्हां सभु शइ मैनेज बि कंदा हुयो ऐं जेको आहे गाना बि कयो, अक्सर के इवेंट सां 2-3 इवेंट थियण, ईद जा गाना थींदा हुआ। जी बिल्कुलु। न्यू ईयर जो गानो थियो, वैलेंटाइंस थियो, या वैलेंटाइन डे जो थी वियो, 4-5 इवेंट थींदा हुआ, गाना थींदा हुआ। ऐं उन खां पोइ तव्हां शोज स्टार्ट कया ऐं उन खां पोइ तव्हां वटि त शो हिकिड़ी ज़िम्मेवारी वॾी हुई ऐं जेको आहे पंहिंजो पाण खे बि टाइम ॾींदा, इहे सभु मैनेज कीअं कंदा हुयो? सर मैनेज कंदा न हुयासीं, जेको आहे थी वेंदो मैनेज, बसि अल्लाह खे ॾिसी करे। पोइ ॾाढी निंड जेको आहे न ख़राब बि थींदी हुई, स्ट्रेस में बि रहंदा हुया, त जिन्नियनि में
माना शो जीअं करीब ईंदो हुयो हा। त कुझु शयूं माना Skip करणी स्क्रिप्ट वग़ैरह सेट करणियूं पयूं हूंदियूं त पब्लिक सां ॻाल्हाइणो छा आहे, कॉमन सेंस जा सवाल हूंदा हुया, हिस्ट्री ॻोल्हणी पवंदी हुई शहर जी, माना हर शइ लाइन Overall. करणी पवंदी। ऐं हिकु ॿ प्रोग्राम कंदा हुआसीं हिकिड़े ॾींहं ते ऐं कोशिशि कंदा हुआसीं प्रोग्राम थी वञनि त मैनेज पोइ थी वेंदो हुयो। कोशिशि कंदा हुआसीं पर ड्राइव कंदो हुउमि मां ॾाढी ड्राइव बि तव्हां पाण कंदा आहियो अक्सर? ॾाढी ड्राइव खां पोइ यकीन कयो न माना माण्हुनि खे इहो माना कॉल आहे हिकिड़ी। असांजे कॉल आहे हिकिड़ी, कॉल वठो। जी बिल्कुलु। जी सलाम वालेकुम। हेलो हेलो जी सलाम वालेकुम। सलाम वासलाम अदा, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? अरे नंदरे बसा गोठा 25 दे रो हा मुरो खान संजो दा हा हा सर, छा चवणु चाहींदो सर? अगर ता प्रोग्राम रेगुलर हाथ हरते वही से दिन से नहीं बाका सुठे नमूने ता प्रोग्राम ले तो बा। हा हा महिरबानी, इहा अवांजी प्यार ऐं मोहबत आहे। अरे तो सूफी कर बुधाना वा बुधायो सूफ़ी कलाम कहिड़ो? ठीकु आहे, कोशिशि कयूं था जेको तव्हांखे सूफ़ी कलाम ॿुधायूं। लाइब्रेरी में आया बा, लाइब्रेरी में आहे, सॼी ख़बर आहे चाचे खे। हा सर, कोशिशि कयूं था। तो मामूल था मित्रो हा सूफी सोर सारा के समझन त रुखो सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾिसो आहे। बिल्कुलु सर, हाणे मां चवां त साड़ भाई समझन त रुखो सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾिठो आहे। चाचा ॿियो सभु ख़ैरु लॻो पियो आहे? तबियत ठीकु आहे? अल्लाह ने पंजाब ता दऊं ता तो बा। हा ठीकु आहे, महिरबानी, हमेशह दुआ कंदा कयो। ऐं ॿियो कुझु चवणु चाहींदो तव्हां? बस अल्लाह ता अच्छा चलो ठीकु आहे, सही आहे। So well, you call us number 0213538822 ते कॉल करे सघो था। असां शकील गॾु शकील खां कुझु पुछणु चाहियो था, शकील खां कुझु हाल करणु चाहियो था ऐं शकील खां कुझु डिस्कशन करणु चाहियो था, त जल्दी जल्दी कॉल कयो ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो। सो वेल, शकील सां कचहरी कंदा। शकील, फेवरेट गानो कहिड़ो रहियो तुंहिंजो? वधि में वधि सच सच ॿुधायो। सर सच ॿुधायांव थो, फेवरेट गानो तव्हांजो जेके सभु कया अथव उन्हनि में फेवरेट तव्हांजो गानो कहिड़ो? ॿ आहिनि फेवरेट जेको आहे न। हिकिड़ो आहे जेको तव्हां हाणे हलायो प्यार जे निसाब में, हा। ॿियो आसिफ मल्हा जो हुयो रॉक स्टार टाइप जेको आहे न, हिकु सिख रम्ज़ न, उहो जेको हाणे अरे हा, ॾाढो क्रिएटिव सिंगर बि आहे, हा। ॾाढो ज़बरदस्त हा बिल्कुलु, आसिफ मल्हा सॉरी हा हा आसिफ मल्हा। उहो मूंखे हिन वक़्त ताईं माना मुंहिंजे गाॾीअ में हलंदो रहंदो आहे। अच्छा, हा, मुंहिंजो वन ऑफ द मोस्ट फेवरेट गानो आहे। अच्छा वाह वाह, फर्स्ट क्लास। सेकंड ते वरी माना अगरि तव्हांजो थोरो इमोशनल टाइप अची वञो, हा माना मेमरीज खे यादि कयो त तव्हांजो जेको डायरेक्शन में आहे प्यार जे निसाब में, प्यार जे निसाब में, हा उहो बि ॾाढी बहितरीन, ॾाढो एक्सपीरियंस, ॾाढो ज़बरदस्त डायरेक्शन में आहे। लिमिटेड के ॾाढा सुठा गाना कयो था। सर गाना हमेशा कजनि बि ईअं ई लिमिटेड कजनि ऐं सुठी शइ हमेशा लॉन्ग टाइम लाइ हलनि। 100%। ऐं पोइ ओवरऑल ॾिसो कि अॼुकल्ह जेके मॉडल्स आहिनि, छोकिरा आहिनि, कमु कनि पिया, कीअं थो लॻे तव्हांखे? सर कमु कनि था, पर माना मां हाणे छा चवां हुननि जे बारे में। कमु कनि था, पोइ 15 ॾींहंनि खां पोइ गायब थी वेंदा हूंदा। 15 ॾींहं गायब जी, कमु हमेशा सुठो कनि त बहितर आहे। कमु सुठो कंदा, सुठो कनि, क्रिएटिव कमु कंदा, कंटेंट भलो ठाहींदा। इवन केटीएन खे बि सुठी शइ माना ठाहे ॾींदासीं असां। या डिस्कस कंदा हो, इवन यू डिस्कस द स्टोरी बोर्ड, यार हीअं कजे हीअं कजे, डिस्कस कंदा हो, बिल्कुलु छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, ऐं सलाह मशवरो ॾींदा हुआ। चिड़ ईंदी हुई मुंहिंजे मथां तव्हांखे? बिल्कुलु सर, चिड़ न ईंदी हुई, बर्दाश्त ऐं भली ॻाल्हि आहे सर, तव्हां मां सिखियासीं असां। न इवन तव्हां सम्झो जेकॾहिं शयूं न कयूं त शयूं बहितर थियनि, बहितर बिल्कुलु न थियनि। तव्हां मां सिखियासीं हिन वक़्तु, माना अॼु वेठा आहियूं, ॿुधायो न केटीएन खां पोइ माना तव्हांखे एप्रिशिएट कयूं था असां। ॾाढो सुठो टाइम गुज़रियो आहे। ऐं माना इवन इस बार कंदे मां त गाना कया बि कोन थो, शायदि तूं कॾहिं गानो आख़िरी ख़तमु कयो? ॿुधायो अरिड़हं में मां सम्झां थो त 2018 में मां बि कमु ख़तमु कयो आहे। ऐं उन खां पोइ मां शायदि गानो पियो कयो आसिफ सियाल जो, इहो जेको हाणे कयो रिसेंटली, ॾाढो बहितरीनु। ॾिसो माना तव्हां हिकु गानो कढियो ऐं माना पोयनि 6 सालनि जो तव्हां जेको आहे न, माना मां कमु ई न कयो आहे, माना पुॼे कोन थो। माना उहो जीअं हूंदो निकिरंदा हुआसीं, ख़बर आहे तूं अक्सर करे चवंदे यार मां राति जो निकिरां थो, सुबुह जो पहुची वेंदुमि। जी बिल्कुलु सर, असल में ॿुधायोमांव न त बिज़नेस खे मैनेज करणु, वरी इन्हनि शयुनि खे मैनेज करणु मुश्किल हूंदो हुयो, त राति जो निकिरंदो हुउमि, सुबुह जो वरी सॼी सॉन्ग जी शूट वग़ैरह करे फाइनल करे वरी वापसि। अच्छा शकील, हिकिड़ी शइ ॿुधायो, जॾहिं मतिलबु जॾहिं तव्हां मीडिया में न हुया जी, ऐं तव्हां अक्सर टीवी ते सभिनी खे ॾिसंदा हूंदो, जॾहिं मीडिया में आया, जेको अॻे तव्हां सोचंदा हो त यार जल्दी थी वेंदो, हिकिड़ो मसइलो आहे, का ॻाल्हि न आहे, कुझु बि न आहे, 5 मिंटनि जो कमु आहे, यार मां मॉडल थी सघां थो। जॾहिं तव्हां कमु कयो प्रैक्टिकली, तव्हां शूट्स ते आया, लाइनअप थिया, वार्डरोब, मेकअप, शूट्स, पोइ छा केतिरो तव्हांजो माना चेंज थियो परसेप्शन? सर माण्हू जेको आहे न हिन वक़्तु जेके बि सिंधी असांजा दोस्त ॿाहिरि ॾिसनि था पिया,
उहे माना ईअं सम्झंदा आहिनि त हे कोई माना कोई जस्ट लाइक वीडियो था ठाहिनि ऐं माना ईअं मज़ाक थी हले पई। अगरि सुठो वीडियो ठहंदो त सुठो वीडियो हा हे ईअं सम्झंदा आहिनि पर हिननि खे असल शइ जी ख़बर न आहे। अगरि तव्हां कंटिन्यूटी वीडियो में रखंदव ऐं सुठी डायरेक्शन कंदव ऐं सुठी स्क्रिप्ट वग़ैरह हूंदी तव्हां वटि त पोइ इन में वॾी महिनत आहे। गानो 2 ॾींहं बि लॻी वेंदो आहे, तव्हांखे पाण ई ख़बर आहे। 3 ॾींहं बि कया आहिनि गानो 3 ॾींहं बि शूट कयो आहे। हो न कयोसीं असां इहो सिख रम्ज़ बि घणा ॾींहं कयोसीं शूट? सिख रम्ज़ बि 2 ॾींहं कयोसीं ऐं प्यार जे निसाब में 3 ॾींहं कयोसीं ऐं जेको आहे इशारा बि 2 ॾींहं कयोसीं। अखियुनि सां अखियुनि इशारा उहो माना ॾाढो अरेंजमेंट तव्हांजो स्पीकर पर उहो शायदि कुझु शयूं थियनि थियूं कुझु कोन थी थियनि। हिकिड़ो गानो प्ले करिणो आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु। सो मां चवां शकील तूं हुन कैमरा ॾेई गानो प्ले कर। जी गानो माना मां चवां त गानो जेको पाण गानो प्ले करिणो लिंक ॾे। जी त पोइ ॾिसो तव्हां गानो सूफ़ी गानो फरमाइश कयो हुयो दोस्त हिकिड़े नए डेरे मां, त पोइ तव्हां सूफ़ी गानो इंजॉय कयो। इंशाल्लाह वरी कंटिन्यू तव्हां सां रहूं था। वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक। कंहिंसां तुंहिंजो प्यार बखीड़ा चंड न कंहिंजो यार। सो वेल शकील गॾु वेठो आहे। मेमोरीज़ मिस कंदा हुयो शयुनि खे न कंदा? बिल्कुलु मिस कंदा आहियूं, अञा ताईं मिस कंदा। अहिड़ी ॻाल्हि शूट थियनि इहे थियनि जी स्क्रीन ते माण्हू अचे थो त माण्हू सुञाणनि था, माण्हू सेल्फी बि कढाईंदा। हाणे त सेल्फी जो दौरु आहे, ऑटोग्राफ त घटि आहे, सेल्फी बि काफ़ी सारा अञा ताईं माना जंहिं शहर में वेंदा आहियूं त इवन मां कलंदर लाल शहबाज से वियुमि त 2 औरतूं हुयूं राति जे टाइम ते चवनि पियूं त हे KTN ते ईंदो अथई। ऐं तव्हांजो फेस बि ॾाढो प्रोमिनेंट आहे, न जल्दी तव्हांखे माण्हू रिकॉग्नाइज़ करे वेंदा त माना इलाही गैप बि कयो आहे पर फैन फॉलोइंग थोरी बची जेका आहे उहा कंटिन्यू न कई आहे। तव्हां कंटिन्यू न कई आहे बिल्कुलु। उनखे अलावा शकील कीअं लॻे थो फर्स्ट मोमेंट जेकॾहिं पहिरियों दफ़ो कमु कयो टीवी ते बीइंग अ होस्ट अचो ऐं तव्हां शो कयो ऐं ऑन एयर ते उहो फीलिंग छा हुई? सर ॾाढी माना बिल्कुलु ई माना परेशान हुयुमि त छा थींदो। पहिरियों त जेको आहे सो मां जीअं ई स्टार्ट वरितो त इंट्रो ई माना मां न पियो करे सघां। माण्हू चवंदा आहिनि न त यार हे बसि हे चुटकी जो बसि मज़ाक न बसि, पोइ इंट्रो ई न पियो करे सघां न, एॾो हेज़िटेशन हुयो। देन पोइ आस्ते 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 ॾाढो ज़बरदस्त पोइ त जेको आहे विदिन अगरि हुन शहर ते पुॼण जो टाइम आहे 1/2 कलाक में शो कंप्लीट। अच्छा शो कंप्लीट करे वेंदो, वेरी गुड। अच्छा केतिरो ॾुखियो कमु आहे जेके तव्हां जेके नवां छोकिरा नौजवान जेके ॾिसनि था टीवी ते जेके सोचंदा ॾाढो सिंपल कमु आहे, ईज़ी कमु आहे, केतिरो ॾुखियो कमु आहे? सर ॾाढो ॾुखियो कमु आहे। रोड शो त माना मां चवां थो त ॾुखियो आहे। रोड शो लाइव में अलॻि फ़र्क़ु आहे। अगरि तव्हां हिते आहियो त लाइव करे आराम सां सघो था। अगरि तव्हां रोड शो में वेंदव त तव्हां डिफरेंट आहे। के माण्हू न बि जवाबु ॾींदा आहिनि। रोड शो कयो आहे न, मां इलाही रोड शो कयो आहे, माण्हू न बि ॻाल्हाईंदा आहिनि, ॻाल्हाइण चाहींदा आहिनि, ॻाल्हाए सघंदा आहिनि, जवाबु उबतो सुबतो ॾींदा आहिनि। जी रोड शो में त ॾाढी तकलीफ़ थींदी आहे, बाक़ी लाइव त मुंहिंजे हिसाब सां मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां न, ॾुखियो न आहे पर माना मूंखे सवलो लॻे पियो। तव्हां चओ लाइव वधीक सुठो आहे? लाइव सुठो आहे एज़ कम्पेयर टू रिकॉर्डेड शोज़ आहिनि। लाइव तव्हां करे वेंदो हाणे? लाइव बिल्कुल करे वेंदा लाइव। अच्छा वेरी गुड यार, फर्स्ट क्लास। अगर स्क्रिप्ट वगैरह मिलंदो जीअं स्क्रिप्ट आई न न तव्हां त लाइव वेठो न, कचहरी करणी हाल वाल कचहरी उहो ई था न, कचहरी जे लाइ बि तव्हांजो मेंटेलिटी अहिड़ी हुजणु खपे जो तव्हां फेस करे सघो। अगर फेस न करे सघंदो त लाइव कीअं अची सघंदो। हिकिड़ी कॉल आहे जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मुंहिंजा केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? साईं आबिद हुसैन बुल्लो ॻाल्हायां थो पनवातल शहर खां। साईं साईं आबिद साहब ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? ख़ुशि आहियो साईं। दुआ में बि तव्हांजे सर कॉल कई असे अरे कुझु अर्सो बाद में हाणे कॉल कई आहे। सर आबिद साहब तव्हांखे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था, तव्हांजो पंहिंजो शो आहे। छा चवणु चाहींदो सर, छा हुकुम काम आहे असांजे लाइ? बसि सर हुकुम काम न आहे, बसि जेको आहे त को गानो ॿुधाए छॾियो पंहिंजी पसंदि जो वीआईपी नमूने सां। सर बाक़ाइदा तव्हांखे ॿुधाईंदा। ॿियो कुझु चवणु चाहींदो? ओवरऑल मौसम कीअं चेंज थियो आहे तव्हां ॾे? सर असां कराची में आहियूं। अच्छा कराची में आहियो, बिल्कुलु। अच्छा कराची में हूंदा हो या घुमण आया हो हिते? सर जॉब आहे कराची में असांजी मलिर कैंट में। अच्छा त पोइ तव्हां हूंदा ई कराची आहियो न, कराची जा आहियो न तव्हां? जी 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 जी। अच्छा वाह वाह। पोइ शोज़ ॾिसंदा आहियो तव्हां सभु शोज़ वोज़ गाना वाना ॿुधंदा आहियो? जी जी सर ॿुधंदा हाणे वेठा शो ते तव्हां वटि। अच्छा बिल्कुलु। कहिड़े क़िस्म जो म्यूज़िक तव्हांखे वणंदो आहे, कहिड़ो गानो प्ले कजे तव्हांजे लाइ? बसि सर जेको तव्हांखे वणे उहो हलायो। चलो ठीकु आहे सर, अवां जा लख कुर्ब, कोशिशि कयूं तव्हां लाइ गानो प्ले कयूं था बुलो साहब त ऐं पने आगे सभिनी खे डेडिकेट कंदा। थैंक यू सो मच, थैंक यू सो वेरी मच। अच्छा केतिरनि सिंगर्स जा गाना कया, कहिड़नि कहिड़नि जा कया? तव्हां शमन साहब जो गानो कयो, काशिफ जो कयो, जी, आसिम अला जो कयो,
आसिफ मला जो कयो, नजफ अली जो कयो, नजफ जो कयो, मक़बूल आरफानी जो कयो, हा ऐं जेको आहे काशिफ जा 2-3 गाना कया, हा शमन जा 2-3 गाना कया। हा सब नाले वारनि फनकारनि जा गाना न? जी बिल्कुलु। ऐं काफ़ी सारा विसरी बि विया आहिनि। कहिड़ी मॉडल्स सभई कहिड़ा मॉडल्स इकरा सां कमु कयो तव्हां? इकरा सां कयो। अच्छा, इकरा वारो गानो जो सिंगर जो नालो आई थिंक मूंखां विसरी वियो आहे, उन जो बि हुयो, इकरा सां बि कयो गानो। अच्छा, इकरा सां कयो। जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मजहर भाई अस्सलाम, आप कैसे हैं? मैं फर्स्ट क्लास ठीक था, आप बताएं कैसे हैं, खैरियत से? जी हाँ मजहर भाई, मैं आपका प्रोग्राम बहुत शौक से देखता हूँ। अच्छा। और मुझे सिंधी समझ में तो आती है, बोलनी नहीं आती ना। अच्छा, कहाँ से कॉल किया आपने? कोशिश करता हूँ कि बोलूंगी। सर तो आपका प्रोग्राम में हर वीक बहुत शौक से देखता हूँ और आपकी कंपेयरिंग बहुत अच्छी है। सर थैंक यू सो मच। कहाँ से कॉल किया आपने? जी कॉल कहाँ से की, किस शहर से किया आपने कॉल? मीरपुर खास। अच्छा, मीरपुर खास तो अपना ही, आप भी अपने ही हो भाई। मीरपुर खास बड़ा अच्छा शहर है यार, खूबसूरत शहर है, बड़ा साफ सुथरा। तो क्या कहना चाहेंगे, कुछ कहना चाहेंगे, कोई फरमाइश है आपकी, कोई गाना प्ले करें, कुछ कहना चाहेंगे? जी हाँ, ये जावेद जानी का गाना है ना, रोज रुसिंदे तो बहनों मिलन थो। सर आपको भी मिलते हैं ये ताने वाने घर से, मतलब रोज नाराजगी होती है? जी हाँ। हाँ, नाराजगी होती है आपकी भी रोज? जी हाँ, आपकी भाभी से नाराजगी होती है? हाँ, तो भाभी की बात कर रहा हूँ, तो भाभी से नाराजगी होती होगी ना, तो फिर ये गाना वाना प्ले करते होंगे ना। चले जी, मैं करता हूँ, कोशिश करता हूँ। आपकी बड़ी मेहरबानी, आपने कॉल करी तो कोशिश करता हूँ आपके लिए कोई अच्छा सा गाना प्ले करता हूँ। थैंक यू मदर भाई, बहुत बहुत शुक्रिया। शुक्रिया। वेलकम सर, वेलकम। हाँ सर, मॉडल्स तव्हां? जी, इकरा सां बि कमु कयो ऐं काफ़ी सारी मॉडल्स हुयूं, सुठियूं मॉडल्स। वट बदो कैसा आयो कमु कंदे? अगरि ॾिठो वञे त माना अगरि बीइंग ए मॉडल जीअं हिकिड़ी करेक्टर में घुसण जी ॻाल्हि माना अगरि हुजे त उहा हुई, या जेका तव्हांजी गाने जी डायरेक्शन में प्यार जे निसाब हुमेरा तमामु सुठी एक्टर सी, तमामु बिल्कुलु उहा ई, माना पंहिंजे कम सां बि सिंसियर हुई ऐं करेक्टर वग़ैरह हर शइ पुछंदी पहिरियों करेक्टर छा आहे, कपिड़ा वार्डरोब छा आहे, वार्डरोब प्रॉपर तरीक़े सां कंदी, शयूं मोकिलंदी, शयूं मैच कंदी। बिल्कुलु इहा शइ मूंखे बि सिर्फ़ु उन सां ई माना वधीक माना मज़ो आयो कमु करण में। वाह वाह। उन जे लाइ त उहे जेको आहे प्रॉपर हिकिड़ी शइ खे सम्झे पई, ॿियूं जेको आहे सही हुयूं, इकरा भी ॾाढी सुठी मॉडल आहे, इकरा बि सुठी आहे, कमु कंदी आहे ॾाढी। मां जिन में इकरा सां कमु कयो, इकरा नई आई हुई। अच्छा, इकरा नई हुई ते वक़्तु? हा, 2017 जी ॻाल्हि आहे, सॉरी 16 जी ॻाल्हि आहे। इकरा सां कहिड़ो गानो कयो तव्हां? प्यार कोई इकरा सां कहिड़ो गानो कयो तव्हां? इकरा जो पाण खे सिंगारे। अच्छा, पाण खे सिंगारे कंहिं कयो इहो? इहो तव्हां कयो, मां कयो ऐं राजा रबानी हुयो। अरे हा हाँ, राजा रबानी। अच्छा, ठटे यारी पुल जे हेठां। हाँ, इहो मज़ेदार क़िस्म जो गानो थियो, जेको डांस घटि मूव थींदा न, जो बाऊं बाऊं हलण लाइ। ऐं हो जेको हूंदो कहिड़ो मॉडल हूंदो जेको ॾाढो मज़ो कंदो, चश्मो पाए, मूंखे ईअं कयां, मां ईअं वार वार, हो जेको आहे सॉरी वार वार ॾाढा वार ख़ूबसूरत हूंदा। आसिफ केयर। अच्छा, उन सां मुंहिंजी एतिरी न, तव्हां मुंहिंजे थ्रू जेको आयो हुयो? न उहो त तव्हांजो दोस्त न, उहो न, ॿियो जेको आहे हुयो मॉडल, उहो बि ॾाढो माना चवंदो मूंखे डांस वारा गाना कराए। आसिफ केयर आहे न, उहो त वो शूट ते हुयो न, हिकु दफ़ो शूट ते बि मिलियो न पाण न? मूंसां न मिलियो, उहो सनी सोलंकी मिलियो हुयो। अच्छा, सनी सोलंकी, उहो त नेक्स्ट लेवल मॉडल आहे न, उहो त कॉपी आहे बिल्कुलु फर्स्ट क्लास, ॾाढो ज़बरदस्त मॉडल आहे। हा, ॾाढो ज़बरदस्त, ॾाढा मज़ेदार। हिकिड़ी ॻाल्हि हुई, हिन जी ॻाल्हि माना शकील जी, जॾहिं कमु कंदा हुआसीं त शकील चई ॾींदो सभिनी खे, मूं त यार इहो हूअं इहो इहे ॾाढी मेमोरी साम्हूं चवणु बहितर आहे, पर पढ़जे। So well, do call us number 02135388202 ते कॉल कर सघो था। अच्छा, हाणे डायरेक्शन जो शौक़ु थियो पर तव्हां मूंखे छो था कराए पाए डायरेक्शन में गानो? सर, गानो डायरेक्शन में तव्हांखे मां कीअं करायां? तव्हां मां करण थो चाहियां न, मां चवां थो को गानो मुंहिंजो बि त करे न यार। सर, मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो सिंगिंग में गानो आहे, मां उहो 2016 में माना। अरे यार हा, तूं सिंगिंग जो बिल्कुलु हिकिड़ो आसिफ मला जी म्यूज़िक आहे। हा, मोस्ट वेलकम, स्क्रिप्ट लिखी पई आहे, डायरेक्शन ॾींदो तव्हां? बिल्कुलु। लॉक कयूं था सर, लॉक कयो, डन थी वई। जी बिल्कुलु सही थो चवां। सही आहे, डन थी वियो, पक 100%। अच्छा, गाने में छो कीअं थियो, कंहिं तो ॻाइण? सर, असल में बेसिकली हिन फील्ड में मां आयमि ई, माना मूंखे सिंगर असल में मूंखे ख़बर न हुई त को मां बाथरूम सिंगर आहियां। हा, जॾहिं मां हिते आयमि न, पोइ मूंखे ख़बर पई मुंहिंजो लेवल छा आहे। अच्छा, सिंगिंग स्पेशली माना मूंखे माना ॾाढो म्यूज़िक जो शौक़ु आहे। हा, इवन माना ॾाढो म्यूज़िक मूंखे A to Z जी म्यूज़िक जे ड्रम्स माना सॼा वायलेंट जेके बि आहिनि न, मूंखे इंस्ट्रूमेंट जी माना म्यूज़िक जे तव्हां अगरि गानो हलाईंदो त हुनजो मां ॿुधाईंदुमि त हे कहिड़ो थो हले थो। पोइ
माना स्पेशली मुंहिंजो इहो पोइ वरी ख़बर पई त यार गलो ई माना ख़राबु आहे प्रैक्टिस भी आहे पर माण्हू जो आवाज़ सुठो न हुजे त माण्हू हुनखे साइड करे छॾे बहितर आहे ये सुठी ॻाल्हि तव्हां शयुनि खे अंडरस्टैंड कंदा आहियो पर तव्हां जेके कैरियर खे वधीक फॉलो कयो जीअं तव्हां चयो त मां आयो आहियां कमु कंदुसि त तव्हां कंटिन्यू कयो तव्हां इलाही जी बिल्कुलु हाणे कंटिन्यू कंदासीं इंशाल्लाह कंटिन्यू कयो कमु कयो ऐं ड्रामा बि कयो एक्टिंग जो जी बिल्कुलु इंशाल्लाह कंटिन्यू कंदासीं बिल्कुलु करणु घुरिजे सो अच्छा ॿिया कहिड़ा सुठा लॻंदा आहिनि मॉडल्स जेके कमु कनि था तव्हां चयो त यार हे सुठो कमु थो करे सुठो छोकिरो आहे सुठो कमु थो करे ओवरऑल जेका ॾिसंदा आहियो तव्हां टीवी ॾिसंदा आहियो या इवन सोशल मीडिया ते अचनि था केटीन जा कशिश जा गाना सर थोड़ा गाना अचनि था सुठा वारा हा वरी असां अगरि कुझु चवंदासीं कंहिंजो नालो खणंदासीं मां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां नाराज़ बि थींदा दोस्त आहिनि सभु पंहिंजा सभु सुठो कमु था कनि पर जेके सुठी जेका डायरेक्शन वग़ैरह अचे थी मुंहिंजे हिसाब सां त 2 गाना हिन वक़्तु आया आहिनि हिकु तव्हांजो आयो आहे ॿियो हाणे यादि गानो आयो आहे कोई छोकिरो हुयो यादि मां यूट्यूब ते ॾिठो न KTN जे पेज ते अच्छा उहो KTN ते बिल्कुलु ॾाढो मां चवंदो एॾी ज़बरदस्त डायरेक्शन थियल आहे मां ॾाढो मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई फर्स्ट क्लास सुठो कमु थियणु घुरिजे अॼुकल्ह कॉम्पिटिशन थी वियो आहे इहो पुछणु पियो चाहियां ॻाल्हि त अॻे इलेक्ट्रॉनिक मीडिया हुई जीअं इहो इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया हुयो डिजिटल मीडिया उन खां पोइ हाणे जेको इहो सोशल मीडिया ॿियो एक्टिव थियो उन चेंज खे कीअं ॾिसंदी सर सोशल मीडिया माना सभिनि खे पोइते करे छॾियो सोशल मीडिया पोइते करे छॾियो ॾाढो बहितरीनु कमु थो थिए जी बिल्कुलु छोकिरा बसि अॼुकल्ह पाण अगरि कैमरा जेको हलाइणु अचे थो पाण खे स्क्रिप्ट अथनि स्किल्स आहिनि उन्हनि में त पोइ करे था वठनि पोइ जेको वरी इज़त शोहरत अलाह जे हथ में आहे इहा भारी ॻाल्हि कयो हिकिड़ी कॉल आहे जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी तव्हां केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे जानी मां बिरिया सिटी खां भाई अच्छा बिरिया सिटी खां जी साईं केरु छा नालो आहे तव्हांजो जानी मुंहिंजो अनीस नालो आहे मां सिंगर आहियां दादा सिंगर आहियो तव्हां पाण जी जी पोइ कुझु ॿुधाईंदो भला तव्हां असांखे जी जी ॿुधायो अरे जान जिनखे दिलम से नकांदी कियम चोट ॾाढी रखम पर कंदर गुज़र जान जिनखे दिलम से नकांदी थियम चोट ॾाढी रखम पर कयूं दर गुज़र साईं असांजो गानो आयो असांजे लाइ स्क्रीन ते जे हलायो त वॾी महिरबानी तव्हांजो हलियो सर स्क्रीन ते तव्हांजो आवाज़ बि अची वियो ठीकु आहे ठीकु आहे सर थैंक यू सो मच थैंक यू ॿी का फरमाइश आहे त ॿुधायो कॉल अच्छा बोल सो कॉल्स बि कंदा रहो तव्हां कॉल वॾा शकील सां कुझु पुछणु चाहियो त डेफिनेट नौजवान टैलेंट आहे ऐं हिन ॾाढो हिकिड़ो बैलेंस लाइफ गुज़ारी आहे सभु शयूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कयूं आहिनि इहा जेका ज़िम्मेवारी सभु शयूं ॾाढियूं बहितरीनु आहिनि मूंखे तव्हांजी वणंदी वञी आई लाइक इट की तव्हां सभु शयूं पंहिंजे हिसाब किताब सां कंदा आहियो सही आहे न सर ईअं हुजणु खपे न सर का शइ डिस्टर्ब न इन में छा आहे तव्हांजी लाइफ डिस्टर्ब न रहंदी हा हाणे मां अगरि छॾे करे शौक़ु ई पूरो कयां पंहिंजो या कैरियर ठाहे छॾियां न त माना मां मेंटली छा डिस्टर्ब थी वञा बैलेंस करे हलण ई बहितर दुनिया में आहे अॼुकल्ह बैलेंस अगरि न कंदव त तव्हां ॿिया जेके छोकिरा नौजवान जेके अचणु चाहिनि था कुझु कमु करणु चाहिनि था उनजे हवाले खां तव्हां छा सोचो था छा उहे एक्सपेक्टेशन्स हाई था खणी अचनि त हिकिड़ो गानो हलंदो या हिकिड़ो शो कंदा हिट थी वेंदा छा 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 चवनि छोकिरा अॼुकल्ह जेके अचनि था चवनि था बसि असां गानो कयूं था ऐं माना बसि हिट थी वेंदासीं 2-3 ॾींहं लॻंदा ऐं अॼुकल्ह जेको आहे न कॉन्टेंट जो अहिड़ो माना ऐं डायरेक्शन जो थी वियो आहे कमु सुठी शइ तव्हां ॾींदो बिल्कुलु माण्हू पसंदि बि कंदा तव्हांखे लाइक बि कंदा ऐं उहा व्यूज़ में बि अची वेंदी इहा ॻाल्हि तव्हां सही था कयो अक्सर करे जेको न प्रॉब्लम इहो थींदो आहे त माण्हू लाइन शयुनि जो ख़्यालु कंदा ई न आहिनि बसि ईअं ई कंदा आहिनि सभु शयूं ख़बर न पवंदी आहे की शयूं काॾे थी वञनि कीअं थींदियूं छा थींदियूं सो सबुरु करणु घुरिजे डू यू थिंक बिल्कुलु सबुरु करणु खपे ऐं सुठी शइ ॾियणु खपे कंटेंट तव्हां सुठो ॾियो ऐं डायरेक्शन तव्हां सुठी करायो जंहिंखां बि करायो कोशिशि कयो गानो बि कंहिं सुठे सिंगर जो हुजे उनखे अलावा ॾिस न अलाए अॼुकल्ह खोड़ सारा छोकिरा आहिनि जेके अलॻि अलॻि प्राइवेट कमु था कनि जीअं तव्हांजो ॾाढा छोकिरा सखर शिकारपुर हैदराबाद में लाड़काने में खोड़ सारा छोकिरा कमु था कनि नवां शयूं आइडियाज़ खणी ॾाढो सुठो शूट था कनि जी बिल्कुलु डिजिटल मीडिया ते छाया पिया आहिनि जी बिल्कुलु चेंज खे कीअं पिया ॾिसो छा चवणु चाहींदो ऐं इन चेंज में इहो आहे त अगरि असां माना अगरि कमु करणु बंदि करे छॾियो फॉर एग्ज़ाम्पल मां त इहे अॻिते निकिरी विया आहिनि अञा अॻिते निकिरी वेंदा ऐं भली ॻाल्हि आहे निकिरनि इहे ऐं इहा चेंज हुजणु खपे उन लाइ माण्हू जेको आहे न कुझु शयूं ॾिसी करे त जेको आहे न माना अॻिते ॾिसे थो त बाबा हे शइ बि आहे
हे जेको आहे न छोकिरा कमु कनि था पिया, खोड़ सारा फेसबुक ते ग्रुप आहिनि, खोड़ सारा माना मां बि वीडियोज़ ॾिसंदो आहियां, ॾाढो कंटेंट जिन जो भलो हूंदो आहे उहो पोइ असांखे बि वणंदो आहे। बाक़ी असां बि इवन जेको आहे न बिल्कुलु मथे करे छॾींदा आहियूं, यूट्यूब जो हुजे या कुझु बि, बाक़ी सुठी शइ असांखे वणंदी आहे त असां बि लाइक कंदा आहियूं। तूं म्यूज़िक त ॿुधंदो रहंदो आहे न, अक्सर म्यूज़िक जो माण्हू म्यूज़िक ॾाढो सुठो जी म्यूज़िक ॾाढी भली हूंदी आहे, म्यूज़िक ॿुधंदो रहंदो आहियां। सो वेल गाइस, जल्दी जल्दी कॉल कयो, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था। उनखे अलावा तव्हां कुझु पुछणु चाहियो था, कुझु चवणु चाहियो था, शकील सां कचहरी करणु चाहियो था, शकील मुंहिंजे हिसाब सां अलाए केतिरा सुठा सुठा शोज़ कया आहिनि, सुठा सुठा गाना कया आहिनि, ऐं तव्हां चाहियो था अॻिते हिन कमु करणु घुरिजे, हिनखे कहिड़े क़िस्म जो कमु करणु घुरिजे। अच्छा, तव्हांजो फेवरेट कहिड़ो आहे? मतिलबु तव्हां जेकॾहिं मॉडलिंग में अचो त अक्सर केतिरा रोमेंटिक गाना कया आहिनि या सैड गाना कया आहिनि, कॾहिं ख़्वाहिश थी जेको डिफरेंट गानो कजे, एक्शन ते हुजणु घुरिजे, डिफरेंट सब्जेक्ट हुजणु घुरिजे? सर एक्शन वारो जेको आहे न दौर ई हलियो वियो आहे, एक्शन वारो माना मुंहिंजे हिसाब सां सिंधी मीडिया ते दौर मुंहिंजे ख्याल सां न आहे। अॼुकल्ह सैड हुजे, रोमेंटिक हुजे, सैड रोमेंटिक हुजे, या हिकिड़ी नई शइ खणी अचिजे त उन में वधीक बहितर लॻंदो। मां पाण हाणे हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी क्रिएशन पंहिंजे यूट्यूब जे लाइ अगरि चवंदो त ॿुधाए सघां त मां श्योर ॿुधाए सघो था। त यूट्यूब मां पंहिंजे लाइ हिकिड़ी माना सियासी बलदियाती हले थी पई इलेक्शन पब्लिक सर्विस मैसेज बिल्कुलु ॾींदमि, ऐं उर्दू में हूंदो, छाकाणि त 90% यूट्यूब ते उर्दू वारा ॾिसंदा, उहो उर्दू में ई हूंदो बलदियाती इलेक्शन जे हवाले सां। त तव्हां वोट सही यूटिलाइज़ कयो, तव्हां वधीक आवाम जी मर्ज़ी हूंदी आहे। तव्हां इन चए माना तव्हां इन साइड बि तव्हां चाहींदा त पब्लिक जे लाइ कुझु सोशल कम बि करणु घुरिजे, सोशल एक्टिविटीज़ बि करणु? जी बिल्कुलु, मां कोशिशि कंदो आहियां, इलाही सोशल एक्टिविटीज़ बि कंदो आहियां। अच्छा, एजुकेशन तव्हांजी छा आहे? तव्हां LLB बि कई आहे? मुंहिंजी BCom बि थियल आहे, LLB बि कई आहे मां 2019 में न। लाइसेंस बि वठी छॾियो आहे हिन वक़्तु, माना प्रैक्टिस करे सघो था तव्हां? प्रैक्टिस बि थियल आहे थोरी घणी। अच्छा, प्रैक्टिस बि कई आहे? कंदो रहंदो आहियां थोरो। यार पोइ कीअं थो मैनेज करे सभु शयूं? सर बसि प्रैक्टिस में इहो आहे, थोरी तव्हां नॉलेज हुजणु खपे, उन खां अलावा तव्हां एतिरी प्रैक्टिस हुजे माण्हू जी जो माण्हू अगरि रस्ते में निकिरे थो, तव्हांखे कोई बीहारे थो, ट्रैफिक वारो तव्हांखे बीहारे थो, त तव्हांखे सेक्शननि जी ख़बर हुजे त यार तव्हां हिन सेक्शन जे तहत तव्हां जेको आहे न हिनखे छो बीहारियो आहे, छो बीहारियो आहे। बिल्कुलु कॉल आहे जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? अच्छा, छा चवणु चाहींदो सर? सर दोस्त वेठल आहे, तमामु सुठो मॉडल, तमामु सुठो होस्ट उहो वेठो, हुन सां कचहरी पिया कयूं। तव्हां छा चवणु चाहींदो, का फरमाइश आहे तव्हांजी? आवाज़ जो इन करे मां चवां था, का फरमाइश वग़ैरह आहे तव्हांजी? तव्हां शो में कुझु चवणु चाहींदो, का डेडिकेशन, का फरमाइश या कुझु बि जेको चवणु चाहियो शो में तव्हां? जी हेलो, लॻे थो कॉल ड्रॉप थी वई। मां बि तव्हांजे था का फरमाइश आहे, कुझु चवणु चाहियो था, कुझु पुछणु चाहियो था, तव्हां पुछी सघो था, कचहरी करे सघो था, हल करे सघो था। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, तव्हांजो पंहिंजो शो आहे, ऐं हमेशह तव्हां सां गॾु ई हूंदा आहियूं। सो अच्छा, फीडबैक कीअं रहियो ओवरऑल जनरल पब्लिक जो शकील, जॾहिं शोज़ कयो या गाना कयो, ओवरऑल जनरल फीडबैक? सर ॾाढो भलो फीडबैक हुयो, ऐं दिलि ख़ुशि थींदी हुई त असांजो सिंधी चैनल आहे KTN जेको प्लेटफॉर्म ते असां कमु कयूं पिया, ॾाढो एप्रिसिएशन मिलंदी हुई माण्हुनि जे हथों, अञा ताईं मिलंदी बि आहे। बिल्कुलु, ऐं कोशिशि कंदा आहियूं असां, मूंखे न ॾिठो हूंदो कंहिं अदर चैनल ते न, मां गैप बि कयो आहे न, मां चवंदो आहियां यार मां जंहिं मूंखे इज़त ॾिनी, ऐं हमेशह मां उनजे ई तमामु सुठी ॻाल्हि आहे, एप्रिशिएटेड। असांजी तबियत न आहे त असां होॾे वञूं, असां हिते ई हूंदासीं, ऐं ज़िंदगी बि अगरि कमु कयो त इंशाल्लाह हिते ई कमु कंदासीं। बिल्कुलु, तव्हां हिते ई कमु कयो। थैंक यू सो मच, अल्लाह ब्लेस यू। हिकिड़ी कॉल आहे जी। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई है? जी मैं कोयटा से बात कर रही हूँ, हीरा बात कर रही हूँ। जी हीरा जी, आपका शो माशाल्लाह बहुत अच्छा जा रहा है, और शकील साहब माशाल्लाह से इतनी स्ट्रगल की इन्होंने, तो ऐसे लोगों को अप्रिशिएट करना चाहिए माशाल्लाह। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक यू। कोयटा का मौसम कैसा है? कोयटा का बताएं जी। कोयटा का मौसम कैसा है भाई? कोयटा का मौसम अच्छा जा रहा है, बस आजकल सही है। बस सर्दियां हैं नहीं है? जी सर्दियां हैं, सर्दियां बस इख्तिताम को है। अब तो नौरोज शुरू हो जाएगा, तो नौरोज यहाँ पे ईरान नजदीक पड़ता है, तो ईरान की वजह से वो 10 दिन जो होते हैं ना लास्ट सर्दी के होते हैं। अच्छा। और बाहर की आमद के लिए वो सेलिब्रेट किया जाता है उसको। ये पर्शियंस लोग हमारे जो यहाँ के हैं ना भाई, वो उसको बड़ा सेलिब्रेट करते हैं, 10 दिन का होता है उनका ना। ठीक है।
तो नवरोज बस लास्ट सर्दी के 10 डेज होते हैं, बस वही होता है। अच्छा, उसके बाद खत्म। थैंक यू। कोई फरमाइश है, कोई डेडिकेशन गाना प्ले करें आपके लिए? जी, कोई अच्छा सा सॉन्ग हो आपदा परवीन का। मैंने पहले भी आपदा परवीन की फरमाइश की थी, लेकिन आप लोगों ने पूरी नहीं की थी। चलें, कोशिश करते हैं, अगर मैडम का कोई गाना पड़ा हुआ है लाइव इस वक्त अब हमारे पास सिस्टम में, तो हम प्ले करते जी चलें। थैंक यू जी, थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। वेल, यू कैन कॉल अस नंबर 0213538822 ते कॉल कर सको था ऐं शो में पार्टिसिपेट कर सको था। हिकिड़ो ख़ूबसूरत गानो आहे जेको प्ले कंदासीं, गाने खां पोइ कचहरी कंदासीं। काॾे न वञिजो, रहजो असां। वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक टू शो। उम्मीद कयां थो हर तव्हांखे ख़बर आहे, हर छंछर ऐं आचर ते शाम जो 7 खां 9 लॻे ते तव्हां गॾु हूंदा आहियो, कचहरी कंदा आहियूं, हलवाल कंदा आहियूं, तव्हां कॉलर्स में कॉल वठंदा आहियूं, कोई टॉपिक रखंदा आहियूं, डिस्कस कंदा आहियूं, उन खां पोइ कोई न कोई आर्टिस्ट घुराईंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम में। सेलिब्रिटी हूंदी आहे, एक्टर हुजे, राइटर हुजे, डायरेक्टर हुजे, सोशल एक्टिविस्ट पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदा आहियूं, उन कचहरी हलवाल थींदो आहे। सो असां ईअं ई गॾु शकील सां कचहरी कईसीं, हलवाल की शकील खोड़ सारा ख़ूबसूरत वीडियोज़ कया, उन खां पोइ कुझु प्रोग्राम हुयो कशिश हमारे शहर में, वरी कुझु गैप हुयो, कुझु ज़िम्मेवारी हुई। इहा हिकिड़ी सक्सेसफुल लाइफ जो न पुछण को चाहियां हिकिड़ो बैलेंस लाइफ गुज़ारींदो आहे, हर शइ खे प्रॉपर टाइम तरीक़े सां टाइम ॾींदो आहे, हर शइ टाइम कढी करे कमु कंदो आहे। इहो बि सिखणु घुरिजे ऐं असांजे नौजवाननि खे बि कुझु न कुझु ज़रूरु सिखणु घुरिजे, लाइफ में शयूं बैलेंस रखणु घुरिजनि, बैलेंस खां सवाइ कुझु बि न आहे। सो वल ॿियो शकील, ॿियो कीअं पियो गुज़रे ज़िंदगी, हाणे कमु कीअं पियो हले, मामला सभु? सर माशाल्लाह, अल्लाह साईं जा अणखुट अहसान आहिनि ऐं कमकार त ॾाढो बहितरीनु पियो हले। हाणे वरी गाॾी रिसेंटली मां वरिती, गाॾी वरिती पोइ हाणे जेको आहे एक्साइटमेंट हुई ॾाढी। साल जो गाॾीअ में बि गैप हुयो, त साल जे गाॾीअ गैप हुयो, उन खां पोइ हाणे गाॾी वरिती पंहिंजी, कैश ते गाॾी वरिती। अच्छा, माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि आहे। तव्हां शयुनि खे प्लान कंदा आहियो? जी, इवन माण्हू लोन मां कढाईंदा आहिनि खोड़ सारा, मां बि कढाए चुको आहियां। ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त माना गैप हुन लाइ ॾिनो, पोइ वरी मां रक्षन में बि घुमंदो हुउमि, कोई इशू न आहे। पोइ माण्हू वरी चवंदा आहिनि त यार माना हे जेको आहे न, ॾिसो पैसा कान्हनि, हे न आहिनि, खोड़ सारा माण्हू जेके आहिनि, असांखे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। गैप ॾियण खां पोइ माण्हुनि जो ऑटोमेटिक मुंहुं बंदि थी वेंदो आहे। जेके अहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, मां सभिनी जी ॻाल्हि बि न पियो। अच्छा शकील, ईअं ॻाल्हि कई न, सभिनी ॻाल्हि कोन्ह, कुझु खोड़ सारा माण्हू उन्हनि खे ॻाल्हि न बि वणंदी हूंदी, जेके तव्हां सां हेट बि कंदा हूंदा, जेके तव्हां ते ख़ुशि थींदा, उन्हनि माण्हुनि खे तव्हां छा रिएक्शन हूंदो? सर जेके हेट कनि था, अल्लाह उनखे ख़ुशि रखे, आबाद रखे। मां चवंदो आहियां त यार जेके मोहबत कनि था उहे त माना अल्लाह करे उहे बि ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। जेके नफ़रत कनि था, यार नफ़रत करण में रखियो छा आहे? 2 ॾींहंनि जी ज़िंदगी तव्हां उहा गुज़ारियो था ऐं अॻे पोइ हलणो अलाह ॾेई आहे, त सुठे तरीक़े सां गुज़ारियो ऐं नफ़रतनि खे ख़तमु कयो। प्यार जेतिरो थी सघे प्यार खे वधायो, रिश्ता क़ाइमु कयो, पंहिंजी रिश्तेदारनि खे जेको आहे रिश्तेदारनि खे टाइम ॾियो, ज़िमेदारियूं निभायो। नफ़रत करण में त कोई न आहे, उहो पंहिंजो नुक़सानु पाण ई कंदो आहे न। जंहिंजी नियत सुठी हूंदी उहो अॻिते हूंदो, जंहिंजी नियत ख़राबु हूंदी अल्लाह करे उहो बि अॻिते हुजे, मुंहिंजे हिसाब सां। तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेके तव्हांखे पुछूं तव्हांजी सक्सेस जो राज़ कहिड़ो आहे शकील? तव्हांजो कहिड़ो राज़ आहे सक्सेस जो? माशाल्लाह, जेके सभु शयूं स्मूथ आहिनि, सभु शयूं सेट आहिनि। सर हिकिड़ी त मां हिकिड़ो माना चई सघां थो त मां पहिरियों पंहिंजे वॾे भाउ खे क्रेडिट ॾींदुमि, जंहिं माना मूंखे हिन प्लेटफॉर्म ते आंदो न। उन खां पोइ हे त शौक़ु पंहिंजो हुयो, पर बिज़नेस जी ॻाल्हि थो कयां, ओवरऑल पहिरियों क्रेडिट उनखे ॾींदुमि। सेकेंड मुंहिंजी वाइफ आहे मिसिस, ऐं मुंहिंजी नंढी धीअ जीअं ई ॼाई हुई मूंखे, अंशा शकील नालो अथसि हुनजो, ऐं जेका न उहा आई जीअं ई, त माना मूंखे अल्लाह साईं ॾाढी माना बरकत विधी। चवंदा आहिनि न त जेको बि गॾु ईंदो आहे उहो न्याणी वरी 7 क़ुरान बि हूंदी आहे। रिसेंटली हाणे असांजे हिकिड़े मेडिकल सेंटर ते 4 न्याणियूं ॼायूं, हिकिड़ी मिसिस, हा माई खे 4 न्याणियूं ॼायूं न। पोइ कुझु उहो अवॉइड पियो करे न, मां हुनखे चवां पियो यार तुंहिंजे माना घर में 28 क़ुरान आहे, 7 क़ुरान न 28 क़ुरान, 4 ॿार। ऐं उहो मां फेसबुक ते बि रखियो, आई थिंक कोई 2.6 के जेको आहे न माना शेयर्स थी हुई, 50K व्यूज़ थिया हुया। सही, एतिरो माण्हुनि जेको आहे न माना शेयरिंग कई। हा, सुठी शइ। मतिलबु इन्हनि सभिनी शयुनि ते जेको तव्हांखे अल्लाह साईं ॾिए थो, जेको कुझु तव्हांखे मिले, तव्हां हुन ते ख़ुशि हूंदा आहियो। ठीकु आहे, थोरो ॾींदो आहे, घणो ॾींदो आहे, माण्हू शुक्र करणु खपे। शुक्र करण वारो कॾहिं बि पोइते न वेंदो। अक्सर करे प्रॉब्लम आहे नौजवाननि में, ॿियनि में। जीअं हाणे तव्हां मां पुछणु चाहियां पोइ बैलेंस कीअं, कारोबार बि बैलेंस करे लाईंदा हो, पंहिंजे शौक़ खे पूरो कंदा हो, घर जी ज़िम्मेवारियूं पूरियूं कंदा हो, इन में सभु शयूं त स्मूथ आहिनि, तव्हां यूजली मतलब तव्हां जो आहे त तव्हां शुक्र कंदा जेका शइ आहे। जी बिल्कुलु शुक्र। ऐं हमेशह शॉर्टकट माण्हू न ॻोल्हे, इहा ई न ॻाल्हि अचणु चाहियां। हा, शॉर्टकट ॻोल्हींदो न माण्हू उहो किथे न किथे ज़रूरु फासंदो। हा, शॉर्टकट माण्हू कॾहिं बि न ॻोल्हे, कंहिंजो बि कहिड़े बि फील्ड में वञे, सिंगिंग में वञे, एक्टिंग में वञे, डायरेक्शन में वञे, तव्हां शॉर्टकट ॻोल्हींदो तव्हां नज़र ईंदो स्क्रीन ते विदिन फ्यू डेज़, अदरवाइज़ तव्हां माना गायब थींदो, ख़बर ई न पवंदो। अक्सर करे मां इहो ॾिठो आहे त खोड़ सारा माण्हू आहिनि जेका मां इहे पर्सनली बिकॉज़
इलाही असां वटि मीडिया में खोड़ सारा अहिड़ा हूंदा आहिनि माण्हू जेके हमेशह कमु कढण जे चकर में हूंदा आहिनि। फ़िलहालु हिन स्वीट था हलूं, फ़िलहालु बहितर था हलूं, हिन कमु कढूं। ऐं उन्हनि छोकिरनि जो मां ॾिठो आहे शायदि, उन्हनि खे हमेशह चवंदुमि यार महिरबानी करे पंहिंजी नियतूं साफ़ु रखो, महिनत वधीक कयो, बजाए तव्हां ॿियनि सां सुठो हलो, हुन खां बहितर पंहिंजे कम ते फोकस कयो, पंहिंजे कम ते फोकस न कंदा आहियो। सर फोकस कम ते न कंदा आहिनि त उहे उन्हनि जेको आहे न साम्हूं तव्हांखे सुठा लॻंदा ऐं कमु कढण वारो पोइ वरी उनखे वरी अलाह जी ज़ात पई ॾिसे थी, अलाह जी ज़ात ॾिसे थी त पोइ वरी उन सां हिसाबु किताबु ओॾी महिल ई थींदो आहे, पर उन्हनि खे ख़बर न पवंदी आहे। तमामु मां ई अगरि हुजां अगरि कंहिंसां नाजाइज़ी कंदुमि, अलाह मूंखां हिसाबु वठंदो कंहिं ॿिए तरीक़े सां, पोइ ज़रूरी न आहे उन ई पैटर्न सां वठे। अगरि माण्हू अलाह जो भउ कंदो न, पोइ उहो जेको आहे न नाजाइज़ी कंदो, न उन सां नाजाइज़ी थींदी। बिल्कुलु इहा ॻाल्हि बिल्कुलु सही था कयो। सो अॻिते कहिड़ा कहिड़ा प्लान्स आहिनि प्रोजेक्ट्स जे हवाले खां, छा सोचो आहे? सर कुझु हिते बि कंटिन्यू बूस्टअप त खपे, KTN जो ज़रूरु बूस्टअप, विदाउट KTN बूस्टअप कुझु बि नथो थी सघे। बूस्टअप KTN जो खपे, पोइ वरी यूट्यूब ते कुझु पंहिंजूं शयूं आणींदासीं, क्रिएशन स्टोरीज़, शॉर्ट स्टोरीज़, कुझु 2-3 मिंटनि जूं स्टोरीज़ हूंदी, ऐं हिकिड़ो 10 मिंट जो जेको आहे इहो बंददी इलेक्शन जो वीडियो मां ॾाढो सोचियो आहे। चलो सुठी ॻाल्हि आहे, उहो त तव्हां डेफिनेट कमु करणु घुरिजे। हुन सोचियो त KTN ते कशिश टीवी ते को प्रोग्राम वग़ैरह या कुझु नयूं शयूं डिज़ाइन दिमाग़ रखियो त कुझु? जी बिल्कुलु रखियूं आहिनि, अगरि इनशाला मिलियो ई ऑफर त बिल्कुलु असां छो छॾींदासीं। असां बिल्कुलु तमामु नई शइ खणी ईंदासीं। ऐं इवन तव्हां जी ॻाल्हि कई त बिल्कुलु नई शइ खणी अचणु घुरिजे। तव्हां ॻाल्हि कई तव्हां स्क्रिप्ट लिखंदा पिया, डिज़ाइन कंदा पिया। जी बिल्कुलु। हुन हिसाब सां कुझु आहे प्लान कयो आहे एक्टिंग वग़ैरह कयां, ड्रामा वग़ैरह लिखां, ड्रामनि में टाइम कढी सघंदो? सर कुझु ड्रामनि में आहे टाइम कढे, कुझु वरी पंहिंजो जेको आहे स्क्रिप्ट वग़ैरह लिखियूं आहिनि मां रिसेंटली। हाणे वेंदा आहियूं त वरी लिखंदा आहियूं, वरी न वेंदा आहियूं त वरी उहे वरी लिखी पियूं आहिनि, कुझु मोबाइल में पियूं आहिनि, कुझु पननि ते लिखियूं पियूं आहिनि न। अच्छा लिखंदा आहियो पर लिखी? हा सर, असल में छा आहे, मेन शइ हूंदी आहे, पॉइंट ई विसरी वेंदियूं न तव्हांजी उहा शइ। हाणे असांखे हज़ारे कम हूंदा आहिनि न, पननि ते अगरि न लिखंदो, मां स्पेशली पननि ते लिखंदो आहियां, उर्दू जी सिंधी। जी बिल्कुलु पयूं आहिनि मूं वटि। अच्छा लिखियल पयूं सभु पयूं, उहे बि करणियूं आहिनि फ्यूचर में। उहो गैप हुन लाइ मां ई ॾिनो हुयो त मां चयो पहिरियों मां पंहिंजो कमु सिधो कयां, पोइ वरी इहे शयूं पंहिंजियूं थींदियूं रहंदियूं। असांखे अलाह साईं जो शुक्र आहे, तव्हां इज़त ॾींदा हो, KTN इज़त ॾींदी आहे, त पोइ असां जेको आहे न पोइ कॾहिं बि नियत साफ़ हुजे इंसान जी। ये नियत साफ़ मंज़िल आहे, ॾाढो सुठो छोकिरो आहे, ॾाढो। ॾिसो न तव्हां, मां आयुमि, मां तव्हां सां मिलण आयुमि, तव्हांजो शो हुयो ऐं तव्हां चयो अचो गेस्ट लाइव अचो। बिल्कुलु ॾिसो न, इहा हिकिड़ी शइ आहे, रिवार्ड आहे। सॼी ज़िंदगी तव्हां कशिश टीवी लाइ कमु कयो आहे, 8-10 साल तव्हांखे थी आहिनि फील्ड में कमु कयो आहे, डिफरेंट गाना आहिनि, ऐं तव्हां सबबु मुमकिन एंटरटेनमेंट जो कमु कयो आहे। तव्हां माण्हुनि जे के गानो ठाहियो हूंदो, उन्हनि ॾिठो हूंदो, उन्हनि खे वणियो हूंदो, उन्हनि जे मुस्कुराहट आई हूंदी, शोज़ कया अथव, अलाए केतिरनि माण्हुनि सां, केतिरनि नंढनि ॻोठनि वञी करे कमु कयो आहे। सो डेफिनेटली यू आर द पार्ट ऑफ द कशिश टीवी एंड प्राउड ऑफ यू। ऐं तोखे ऑन करणु घुरिजे, ऐं बिल्कुलु। ऐं तूं हिकिड़ो गैप ॾिनो आहे, ठीकु आहे, कुझु मामलात हूंदा आहिनि, माण्हू गैप ॾींदो आहे, वरी माण्हू कमकार बि स्टार्ट ज़रूरु करे। सो हाणे छा गाना कंदव या छा कोई स्टार्ट प्लान कयो आहे? स्टार्ट सर मां त बूस्टअप चवंदो, हिकिड़ो अहिड़ो सुठो क्रिएटिव गानो कयां जो माना पब्लिक खे बि वणे ऐं इदारे खे 100% वणे। ऐं भली ॻाल्हि आहे, वणंदो त ऑटोमेटिक वणंदी। त मां इहा शइ सोची आहे त माना मां हिकिड़ो पहिरियों त गानो कयां, उन खां पोइ वरी इनशाला वरी अॻिते जे लाइ सोचे वठंदासीं। इनशाला अल्लाह साईं कामयाबु कंदो। हाणे को सोचो आहे त नए अंदाज़ में वठिणो आहे, को प्लान मिलन या गेटअप ईअं रखिणो आहे? न गेटअप सर ईअं छो रखंदासीं, हिकिड़ियूं नयूं शयूं घुरायूं आहिनि, इवन माना पयूं आहिनि मूं वटि हिन वक़्तु ई, त वरी नई शइ में ईंदा त नई हिकिड़ी नई माना वार्डरोब बि न हूंदो। अच्छा वार्डरोब बि न हूंदो? हा, नई शइ हूंदी इंशाल्लाह। सुठी ॻाल्हि आहे। जल्दी जल्दी कॉल कयो, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था। ऐं को शकील के लाइ मैसेज करणु चाहियो था, मैसेज ॾियणु चाहियो था त ॿुधायो। अच्छा शूटिंग में वधि इरिटेट कहिड़ी शइ कंदी शूटिंग में जेके तव्हां कंदा हुआ यार ॾाढो? सर मॉडल जेको आहे न, छोकिरी स्पेशली माना आर्टिस्ट न हुजे या कोऑपरेटिव न हुजे? हा कोऑपरेटिव न हूंदी आहे न, त पोइ असांखे चवंदा हूंदा यार असां टाइम विञाए करे हिकु हलूं था अलाए कहिड़ियुनि जाइनि ते, त पोइ उहा कोऑपरेटिव न कंदी आहे न, त पोइ माना दिलि ख़राबु इरिटेट उन में ई थींदा आहियूं असां। अच्छा उनखे अलावा कहिड़ो अहिड़ो सिंगर रहियल आहे जंहिं सोचो था गानो करणु घुरिजे? सोचो था सर हिकिड़ो आसिफ सियाल आहे। हा ठीकु आहे, उहो मूंखे यादि आहे, मोस्ट फेवरेट यादि आहे शकील जो। सर तव्हां आसिफ जा गाना पाण आसिफ खे चओ मां करणो? हा, हे वन ऑफ द मोस्ट फेवरेट सिंगर। तव्हां फेवरेट आहे? बिल्कुलु। आसिफ खे मां चयो हुयो शायदि। हा, आसिफ सियाल रहियल आहे, ऐं जेको आहे हिकु ॿियो बि रहियल आहे, मंज़ूर सखीरानी साहिबु रहियल आहे। मंज़ूर सखीरानी जो गानो न कयो आहे को रीमेक वग़ैरह? बिल्कुलु न कयो आहे, मां न कयो।
अच्छा मंजूर साहब जो सर हिकिड़ो गानो कयो हुयो उहो वरी जेको आहे न माना हलियो न न अच्छा तव्हां कयो हाँ बिल्कुलु हलियो पर हलियो न पोइ मां फेसबुक ते रखी छॾियो उहो अच्छा जी सही आहे तो बिल्कुलु कोशिशि कंदा हाणे सभिनी सभिनी गाननि जा कंदासीं सिंगर्स जा आसिफ साल खे बि चऊं था मंजूर सखणी साहब जा बि कुझु ॾिसूं था गाना निकिरनि था इंशाल्लाह तव्हां उहे बि कयो ऐं उनखे अलावा तव्हां पाण डायरेक्शन बि स्टार्ट कयो हाणे तव्हां हिकु बैक एंड ते बि अचो अथव ठीकु जी आहे बिल्कुलु बिल्कुलु इंशाल्लाह सो जल्दी जल्दी कॉल कयो शकील खां पुछणु चाहियो था ऐं कचहरी करणु चाहियो था हाल करणु चाहियो था जल्दी जल्दी कयो ऐं उनखे अलावा शकील असांखे खोड़ सभु शयूं ॿुधायूं आहिनि ऐं 2010 अलाए 11-12 कम स्टार्ट कयो जी बिल्कुलु स्टार्ट कयो 2012 बाक़ाइदा हर ईद ते माना शकील चवंदो था 2 गाना मूंखे करणा आहिनि सर तव्हां घणो इहो ई मां चवणु चाहींदुमि सभिनीनि खे हिकिड़ा छोकिरा हूंदा आहिनि मॉडल्स हूंदा आहिनि चवंदा आहिनि यार बसि मां 10 गाना कयां 15 गाना कयां साल में यार मां इहो हिननि खे मशवरो ॾींदुमि या पैगाम ॾींदुमि त यार इहो तव्हां न कयो थोरो कमु कयो सुठो कमु कयो अगरि तव्हां कंटिन्यू कंदव न उन कम खे सुठे कम खे थोरे कम खे अगरि तव्हां 15 गाना कयो था माण्हू ॾिसी ॾिसी तव्हांखे बोर थी वेंदा माण्हू बोर थी वेंदा ठीकु आहे बोर थी वेंदा ऐं तव्हां थोरो कमु कंदव ऐं गैप में ईंदव ऐं माण्हू तव्हांखे लाइक कंदा अॼुकल्ह माण्हुनि जी मेंटेलिटी पब्लिक जी मेंटेलिटी जे हिसाब सां हलणो थो पए हा ऐं माण्हू खे ख़्यालु कोन्हे घणो माण्हू जेको आहे न मीडिया ते बि अचणु जेको आहे न माना इरिटेट आहे न माण्हुनि जे लाइ 15 गाना कया 20 गाना कया पोइ वरी अच्छा इंसान जेको आहे न माना थी थो वञे बिल्कुलु सही आहे सो इहे तमामु सुठियूं टिप्स ॾिनियूं आहिनि जेको आहे ऐं तव्हांखे लॻे नथो त अॼुकल्ह जेको आहे मतिलबु प्रोफेशनल असां वटि आर्टिस्ट न आहिनि डांस वारे में बि तव्हां कंफर्टेबल न हूंदो डांस में अवॉइड कंदा या शौक़ु हूंदो सर डांस करे वेंदा आहियूं पर हाणे अच्छा प्रैक्टिस त तव्हां करे ईंदव तव्हां कॾहिं चवंदा मूंखे वॾो स्पीकर खपे मां ईअं हा प्रैक्टिस हुन लाइ वरी शुरू में ॾाढो शौक़ु हुयो हाणे वरी गानो मिलंदो आहे लिपसिंग हूंदी त वरी डांस बि करे वेंदासीं हा हाणे वरी एतिरो एक्सपीरियंस त थी वियो आहे अच्छा त वधि कंफर्ट तव्हां रोमेंटिक ऐं मेलोडी गाने में रोमेंटिक ऐं मेलोडी गाने में जेको आहे न ॾाढो ज़बरदस्त ऐं क्रिएशन वारे वीडियो हूंदी ई तॾहिं अच्छा तव्हां कहिड़ो क़िस्म जा शोज़ करणु चाहियो लाइव शोज़ कयो कहिड़े क़िस्म जा इंटरव्यू बेस करणु चाहींदो या लाइव कॉलर बेस करणु चाहींदा आहियो गेस्ट बेस शो करणु चाहींदो कहिड़े बेस जेके लाइव शो तव्हांखे ॾिनो वञे त सर इंटरव्यू बेस ॾाढो भलो हूंदो तव्हां करे वेंदो इंटरव्यू जी बिल्कुलु कोई मसइलो ई न तव्हांजो इंटरव्यू हाणे ई वठां न हाणे बसि हाणे शो बि ख़तमु थियण वारो आहे अॻु में ॻाल्हि कयो आहे त तव्हां कयो आहे न तव्हां ई अॻु में असल में ॻाल्हि कयो आहे न त तव्हां कयो त मां बिल्कुलु हिकिड़ी कॉल आहे जी अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम सर केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे सर आसिफ सोलंकी पियो ॻाल्हायां सरगोदा खां जी आसिफ सोलंकी साहब कहिड़ा हाल ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे शुक्र आहे सर अलाह जी दुआऊं आहिनि तव्हांजूं सर राजा साहब सां ॻाल्हि थी सघे थी सर न मज़र साहब थो ॻाल्हायां सर राजा साहब जो शो न आहे जी सर मज़र साहब जो शो आहे राजा साहब जो शो न आहे जी जी मज़र साहब जो सर हा सर उनजो हलंदो आहे सूमर खां कॾहिं हलंदो आहे केसिताईं हलंदो आहे सूमर अंगार वारो हा सर मज़र साहब सर असांजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे जी सर मुमताज़ मौलाई जो गानो असांखे ॿुधायो सर बिल्कुलु असां पंजाब में रही करे तव्हांजो शो ॾिसूं पिया सर महिरबानी तव्हांजी कोशिशि कयूं त तव्हांखे को न को कलाम ॿुधाईंदासीं सर बिल्कुलु सर महिरबानी सर ओके ओके राजा जो जेको शो हलंदो आहे सूमर खां जुमे ताईं हलंदो आहे ऐं शाम जो 8 खां 10 लॻे अच्छा सूमर खां जुमेरात ताईं जी सूमर खां जुमेरात ताईं हलंदो आहे सो हुन में तव्हां कॉल कंदा आहियो टाइमिंग छा आहे 8 खां 10 बजे ताईं हलंदो आहे सो बिल्कुलु हुनखे तव्हां जॉइन करे सघो था ऐं सुठा सुठा गाना गीत ॾाढा ॿुधाईंदो आहे राजा कचहरी बि ॾाढी सुठी कंदो आहे हलवाल सुठो कंदो आहे सो हुनखे तव्हां पुछणु चाहियो था कचहरी करणु चाहियो था यू कैन कॉल बिकॉज कशिश TV 24/7 आहे तव्हां लाइ हिकिड़ो म्यूज़िक जो चैनल आहे फर्स्ट सिंधी सैटेलाइट म्यूज़िक चैनल आहे डिफरेंट वैरायटी ऑफ द म्यूज़िक आहे यू कैन लिसन वट एवर यू वांट टू लिसन इवन असांजो नओं प्रोग्राम स्टार्ट कयो वॉल्यूम वधाए जिते तव्हां लाइव मैसेज करे जेको पंहिंजा पसंदि जा गाना ॿुधी सघो था ऐं सभु ॿिया गाना ॿियो म्यूज़िक ॿुधंदा हो तव्हां जी बिल्कुलु ॿुधंदा माना जेके जनरल गाना हलनि था जी बिल्कुलु ॿुधंदा आहियूं हुन मां नोटिस कंदो त कहिड़ी शइ ग़लती आहे कहिड़ी शइ नहीं थींदो बिल्कुलु फील कंदा आहियूं असां कमु करे 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 जी बिल्कुलु कहिड़ो गानो आहे जेको ठहियल हुजे तव्हां सोचियो त हीउ गानो मां बहितर परफॉर्म करे सघां हिन मॉडल खां वधीक सुठो सर असल में ईअं त इलाही आहिनि पर हाणे बहितर हाणे रिसेंटली आसिफ केयर कोई गानो कयो प्राइवेट कयो सॉरी गानो कयो ऐं कोई सिंगर जो तव्हां सोचो यू थिंक यू कुड बहितर असल में उहो उन सां जेको आहे न मिले न पोइ मैच न पोइ थिए त लिपसिंग में जेको आहे न माना हिकिड़ी शइ रिपीटेड बि थिएसि अच्छा उहो हिकिड़ो एक्शन या हिकिड़ी मूवमेंट रिपीटेड थो करे त पोइ वरी हाणे रिसेंटली मां ॾिठो हुयो हुनजो न हा फेसबुक ते ॾिठो आई थिंक कोई या यूट्यूब ते ॾिठो या चैनल ते ॾिठो त हुन में मां चयो यार हे करे छा थो यार अञा हुजे हूंदो आहे नओं छोकिरो त असां हुनखे
चवंदो यार वीचारो नओं आहे, हिन जो को मसइलो न हा उन बि तक़रीबन 10 खां 12 गाना करे चुको आहे उहो बि। आई डोंट नो, मूंखे लॻे थो मूंसां हिकु गाना शुरू में जेके थिया उन खां पोइ मां बि गाना करणु छॾिना। हा, असां बि गाना ॻाइण करे छॾिया। हाणे मां बि रिसेंटली असल में माण्हू जॉइन करे थो त वरी ॾिसे थो थोरो। हा ज़रूरी आहे, ज़रूरी ऐं प्रैक्टिस में अचणु घुरिजे। ऐं थोरो जेसिताईं प्रैक्टिस कंदो रहे माण्हू गाननि वाननि जी, ॿियनि शयुनि जी प्रैक्टिस करे त तमामु सुठी ॻाल्हि आहे, जेको आहे तमामु बहितर ॻाल्हि आहे। अच्छा, जेके ड्रामा हलनि था उहो ॾिसो पिया, ड्रामा ते कॾहिं नज़र विधी आहे त ड्रामा एक्टिंग प्रोमोस वग़ैरह ॾिसो पिया? सर प्रोमोस ॾिसंदा आहियूं, सुठा हलंदा आहिनि, ड्रामा बि सुठा हलंदा आहिनि। बाक़ी जेका न माना ॾिसंदा आहियूं सभु सुठा आहिनि माशाल्लाह, बहितरीनु आहिनि, सुठो पिया कमु कनि। अच्छा, ॿियो ओवरऑल जेके तव्हांजो आयो शो में, तव्हां ओवरऑल नौजवाननि खे स्पेशली जेके मॉडलिंग करणु चाहिनि था, जेके हिन फील्ड में अचणु चाहिनि था, जेके एक्टिंग करणु चाहिनि था, जेके होस्टिंग करणु चाहिनि था, उन जे हवाले में तव्हांजो कहिड़ो मैसेज आहे? सर मुंहिंजो इहो ई सभिनी जे लाइ इहो ई मैसेज आहे त यार हिकिड़ो प्रॉपर तरीक़े सां अचो, शॉर्टकट करे कॾहिं बि न अचो। स्पेशली तव्हां कंहिंजे बि चवण में न अचो त जेको आहे यार खोड़ सारा माना माण्हू हूंदा आहिनि त यार मां तोखे कमु वठी ॾींदुमि, कामयाबु कंदुमि, महिनत कंदुमि। न न ईअं न, तव्हां प्रॉपर हिकिड़ो पोर्टफोलियो ठारायो, KTN अचो, पोर्टफोलियो ठारायो। अगरि तव्हां डिज़र्व कयो था त पोइ तव्हां अची सघो था, कोई इशू न आहे। बाक़ी इहे खोड़ सारा फ़ोन यार हे मुंहिंजो यार आहे, तोखे बि त मां तोखां हे थो कमु कराए ॾेखारे, उहो कमु बि कंदो पर उहो कमु प्रॉपर न हूंदो न, उहो 2 ॾींहंनि जे लाइ हूंदो, उहो वरी ख़तमु थी वेंदो। अच्छा, ॿियो स्ट्रगल केतिरी आहे? माना अक्सर करे माण्हू चवंदा अॼु कंहिंखे चवंदा सुभाणे कमु थिए, तव्हांखे बि त माण्हू खोड़ सारा अप्रोच कंदा हुन यार मूंखे गाने में अचिणो आहे, मॉडलिंग करणी आहे, कमु करिणो आहे, त तव्हां सम्झो था केतिरो ॾुखियो कमु आहे इहो? सर ॾुखियो आहे, बिल्कुलु ॾुखियो आहे। माण्हू सम्झंदा आहिनि इहा शइ आसानु आहे। मूंखे अञा ताईं चवंदा आहिनि फेसबुक ते मैसेजेस ईंदा आहिनि त यार मुझे मॉडल बनना है, खोड़ सारा मां इशफाक भाई खे ट्रांसफर कया आहिनि न। मूंखे वरी इहा बि ख़बर न हुई, रिसेंटली को इशफाक भाई जेको आहे न दुबई हले वियो, पोइ मां इशफाक भाई मां यार हे त हिन जो नंबर मां असल में थोरो साइड ते आहियां न माना हुनजे करे। चलो, अल्लाह सां वधीक तव्हां कामयाबु कंदो। अल्लाह थैंक यू सो मच, थैंक यू सो मच ऐं थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस। ऐं प्रोग्राम में ॾाढो मज़ो आयो ऐं इलाही अरसे खां पोइ मिलिया, ॾाढी दिलि ख़ुशि थी। अल्लाह सां तव्हां वधीक कामयाबु करे, ग़लती हुजे त माफ़ु कजो सर, असां खां बि ग़लती हुजे माफ़ु कजो, ॿाहिरों सर वेलकम। सो वेल गाइस, अॼु जो प्रोग्राम थिए थो पुॼाइण थो, हिकिड़ो गानो प्ले कंदासीं बसि। वेंदे वेंदे इहा ॻाल्हि चवंदुमि, पंहिंजो वधि में ख़्यालु रखो, वधि में ख़्यालु उन्हनि माण्हू रखो जेके माण्हू तव्हां गॾु रहनि था, जेके माण्हू तव्हां प्यार कंदा, ख़्यालु रखो। इंशाल्लाह सुभाणे नए गेस्ट सां कचहरी कंदासीं। तेसिताईं पंहिंजे होस्ट ऐं दोस्त मज़र खे इजाज़त ऐं हीउ गानो ॾिसंदा।